साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त बिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम जी। राजा मेमून अवां सभिनी खे चए थो दिलि जी गहराइयुनि सां हिन ख़ूबसूरत अंगण ते, असांजे प्यारे अंगण ते, असांजे चवंदासीं त कल्चर जे अंगण ते, सिंध मुंहिंजी जिंद जे अंगण ते भलीकार। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। ऐं अॼु खोड़ सारियूं कचहरियूं करणियूं आहिनि, छो त असांजो जेको हीउ कल्चर आहे, जेका असांजो हीउ जेको सेलिब्रेट कंदा आहियूं ॾींहुं, इहो हिकिड़ी ईद वांगुरु असां सेलिब्रेट कंदा आहियूं। ईद खां भी ईद वांगुरु ई सेलिब्रेट कंदा आहियूं, पर मां चवंदो आहियां त ईद खां बि ख़ूबसूरत आहे, छो त ईद ते त माण्हू ईअं कंदो आहे त मिटनि माइटनि सां मिलंदो आहे, खाधा वाधा खाईंदो आहे, पर हिन ॾींहं ते जेको आहे सो तमामु घणियूं कचहरियूं कंदा आहियूं। सो मूंसां गॾु अॼु तमामु सुठी ऐं सुहिणी ऐं मां चवंदुमि त सिंध जी ख़ूबसूरत आर्टिस्ट ऐं जेका मूंखे को होस्ट कंदी मूंसां गॾु आहे, उन्हनि खे बि भलीकार था चऊं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो राजा भाई? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। ठीकु आहियो तानिया? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं मां थोरो मूंखे चांस ॾियो त मां पंहिंजी नाज़रीन सां ॻाल्हायां। तव्हांखे ई चांस आहे, बसि ऑडिशन ॾियो पंहिंजो। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम सभिनीनि खे भलीकार असांजे अंगण ते। ऐं अव्हां सभिनीनि खे कल्चर जो ॾींहुं, असांजो जेको सिंध जो ॾिहाड़ो आहे, उन जूं लख वाधायूं हुजनि। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां अॼु असांजे कल्चर जे ॾिहाड़े ते, असांजो जेको अॼु एकता जो ॾिहाड़ो आहे। अॼु असांजो हूअं त सभई ॾिहाड़ा एकता जा आहिनि, प्यार मुहबत जा ॾिहाड़ा आहिनि, ख़ुशियुनि जा ॾिहाड़ा आहिनि, पर अॼु जेको आहे ॾींहं खे जेको तारीख़ ॾिनी वई आहे, सो उन जे करे ॼण ईद वांगुरु तो सेलिब्रेट कयो वञे। इन जे करे ॼण असां पूरा कलरफुल थी विया आहियूं। तानिया, केतिरो टाइम लॻो तव्हांखे तयारु थियण में? मूंखे 1 कलाकु लॻो आहे। 1 कलाकु? अच्छा, ईअं थींदो आहे त ईद ते जॾहिं असां तयारु थींदा आहियूं त ईदुनि जी ड्रेसिंग हिकिड़ी नॉर्मल हूंदी आहे, कोई वॻो वठी छॾियोसीं, का सैंडल का, पर छोकिरियुनि जी त वधीक ई हूंदी आहे। पर माशाल्लाह तव्हां मेहंदी बि लॻाई आहे, तव्हां कल्चरल वरी स्पेशली सॻियूं बि पातियूं आहिनि, ऐं जेको आहे सो ज़बरदस्त ड्रेस। राजा भाई इन जे करे छो जो असांजो जेको कल्चर आहे उहो सॻियूं आहिनि, ऐं छोकिरी जेतिरी ख़ूबसूरत लॻंदी आहे पंहिंजी सॻियुनि में लॻंदी आहे, ऐं हथ हमेशह रंगियल हुजनि मेहंदीअ वारा, ऐं चूड़ियूं हमेशह जेके हूंदियूं आहिनि असांजी छोकिरियुनि खे पातल, असांजी जेके सिंध जूं न्याणियूं आहिनि उहे इन में ई सुहंदियूं आहिनि, ऐं मथे ते जॾहिं उहो पोती पाईंदियूं आहिनि त वाह वाह, उन्हनि खां वधीक सुहिणी का लॻी ई नथी सघे। पंहिंजी तारीफ़ कंदे कंदे सॼो ॾींहुं गुज़री वञे न, त बि जेको आहे ख़ैर आहे। सो हाणे थोरो जेको आहे इहो चवंदासीं त वाक़ई असांजो जेको कल्चर हूंदो आहे, उन कल्चर में ख़ूबसूरत खाधा हूंदा आहिनि असांजा, जीअं चांवरनि जी मानी आहे, मच्छी आहे, साग आहे, पली आहे, ऐं उन सां गॾु गॾु असांजूं ओताकूं हूंदियूं आहिनि जिथे कचहरियूं थींदियूं आहिनि, असांजे ॻोठनि में मच कचहरियूं थींदियूं आहिनि। ऐं उहे बि मां तव्हांखे ॿुधायां, असां त वरी शहरनि में अची विया आहियूं, फ्लैटनि में अची विया आहियूं, पर जेको ॻोठ हूंदो आहे, ॻोठ में जेके वॾड़ा असांजा हूंदा आहिनि, शाम जो पंहिंजे ओताकुनि में वेंदा आहिनि, कचहरियूं कंदा आहिनि, ॻोठ जो जेके मसइला मसाइल हूंदा आहिनि ॿुधंदा आहिनि, हल कंदा आहिनि। त ॾाढी ज़बरदस्त अॼु कचहरी थियण वारी आहे, छो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, सचल जी, शाह जी ऐं लाल साईं जी धरती आहे, ऐं सिंध धरतीअ खे कॾहिं बि कोसो वाव न लॻे, इहा दुआ आहे असांजी, ऐं कॾहिं बि कोसो वाव नथो लॻी सघे, छो त सिंध धरती सूफ़ियुनि जी धरती आहे। सो माशाल्लाह लतीफ़ सरकार खे तव्हां ॿुधो त सूफ़ी शाइरनि में बेताज बादशाह आहे, चवंदासीं त तमामु ज़बरदस्त हुन जी शाइरी आहे। सचल जी शाइरी ॿुधो, हज़रत सचल सरमस्त जी, उन सां गॾु गॾु पाण लाल साईं जी मज़ार ते हलंदा आहियूं जॾहिं बि, त उतां जो बि हिकिड़ो अलॻि रंग हूंदो आहे। सो सूफ़ियुनि जी धरती आहे, ऐं सूफ़ियुनि जी जेके दरगाह आहिनि, वली आहिनि अल्लाह साईं जा प्यारा, इन्हनि जे सदके ई अञा ताईं दुनिया हले थी, ऐं असां सभई बि उन्हनि जे सदके अञा ताईं हलूं था। अच्छा, आज शोभी भाई बहुत अच्छा म्यूजिक बजा रहे हैं आप, और थोड़ा और रीमेक कर रहे हैं इसको, और मजा आ रहा है, बहुत अच्छा लग रहा है। और सो असाई पूरी टीम जे तरफा सभिनी खे मुबारक हुजनि। आमिर भाई साउंड, काशिफ आगाणी, खादिम मेथलो, अमीर नोमान, सभु जेके बि असांजी टीम आहे, जेका कशिश टीवी जी जेका पूरी टीम आहे, अवां सां गॾु आहे। ऐं अॼोकी हिन ट्रांसमिशन में मां इहो ई तव्हांखे चवंदुमि त हिन खे टीवी ते बि सेलिब्रेट कयो, ऐं पंहिंजे घरनि में बि सेलिब्रेट कयो, छो त हीअ जेको ईद आहे, हीअ असांजी ईद दुनिया ॾिसंदी आहे। सो अॼु खोड़ सारा राजा भाई, सॉरी मां वञी ॻाल्हि कटी, अॼु जो जेको ॾिहाड़ो आहे न कल्चर जो, इहो ईद खां वधीक सुठे ऐं बहितरीन तरीक़े सां सेलिब्रेट कयो वेंदो आहे। ख़बर अथव छो? छो जो नंढियूं नंढियूं अदड़ियूं हूंदियूं आहिनि, नंढा नंढा ॿार एतिरा क्यूट, एतिरा मासूम हूंदा आहिनि, उन्हनि खे अजरक जूं कोटियूं पाराई वेंदियूं आहिनि। तारीफ़ न कई आहे,
उहो त मां राजा भाई जी अॻु में ई कैमरा खां पहिरीं तारीफ़ करे वेठी आहियां, हाणे कैमरा जे साम्हूं बि तारीफ़ कयां थी। मां चयो राजा भाई तव्हांखे एॾो तयारु थियण जी कहिड़ी ज़रूरत हुई, तव्हां घोट वांगुरु छो तयारु थिया आहियो? तयारु थियो कोन्हे हा, ऐं मां कॾहिं पंहिंजो पाण ते गुरूर न आहे कयो। तो माशाल्लाह सिंधी असांजो जेको अजरक आहे, असांजो जेको पटको आहे, असांजी जेका शलवार कमीज़ आहे, केर बि पाए छॾे, चाहे वो पंजाबी पाए, चाहे वो पठान पाए, चाहे सराइकी पाए, केर बि पाए, अंग्रेज पाए, मां तव्हांखे ॿुधायां अंग्रेज पाए, उहो बि मतिलबु हिकिड़ो फील कंदो आहे त यार प्राउड फील कंदो आहे त वाह वाह मां छा ड्रेसिंग कई आहे। जेकी शलवार कमीज़ अजरक जॾहिं उहो पटको पाईंदा आहिनि, असांजा जेको बि असांजी ॿोली हुजे, जेके बि ॿोली वारा हुजनि असांजा, उहे पाईंदा आहिनि त हिकिड़ो भरम जीअं हूंदो आहे। ऐं माशाल्लाह जेॾी तारीफ़ कजे उहा घटि आहे। पाण हाणे पंहिंजे गेस्ट जी तरफ़ हलूं, महिमाननि ॾे बि हलूं था, छो जो महिमान जेको असांखे ॾिसनि था त हे त कचहरीअ में ई पूरा लॻा पिया आहिनि। असांखे विसारे ई छॾियो आहे, पर न अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, छो त अॼु ईद जो ॾियारो आहे। सिंध मुंहिंजी जिंद मां त घोरियां पंहिंजी जिंद, पंहिंजे अबाणे वतन दा। सिंध मुंहिंजी वाकई जिंद आहे, ऐं सिंध जे मथां सिर मुंहिंजो कुर्बान आहे। ऐं स्पेशली सिंधी माण्हू जी जेका सकाफ़त आहे, उनमें वॾे में वॾी जेका मेज़बानी हूंदी आहे असांजी, उहा तमामु अहम हूंदी आहे, छो त असांखे ख़बर न पवंदी आहे त महिमान केरु आहे, मेज़बान केरु आहे। सो अॼु सभु असां घर भाती आहियूं, सभु असां मेज़बान आहियूं, सभु असां महिमान खे भलीकार कंदासीं, आदुरभार ॾींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि सां प्यार मोहबत वञूं, उन्हनि जा गीत बि ॿुधूं, छो त कशिश टीवी मौसीक़ी दुनिया आहे, म्यूज़िक जी दुनिया आहे, न गाननि जी दुनिया आहे। त पोइ इजाज़त हुजे त पंहिंजे महिमाननि ॾे एतिरा ख़ूबसूरत महिमान आया आहिनि ऐं मेकअप बि न कराए थो, पर ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आया आहिनि, पोइ त दिलि त चवे थी बिल्कुलु हिननि ॾे हाणे जो हाणे हल। अच्छा, मां ॿुधाईंदो हलां नाज़रीन, काफ़ी अरसे खां, बल्कि मां चवंदुमि त मां नंढे हूंदे खां वठी हिकिड़ो आवाज़ु ॿुधंदो आयो आहियां, पर अॼु ज़रूरु हुन खां मां पुछंदुमि त नंढे हूंदे खां तूं इहो छो आहीं, ईअं छो आहीं? छो त नंढे हूंदे खां इहो ॿुधूं आहे बालक, मूं चयो आहे बालक हूंदो त को नंढिड़ो ॿार हूंदो बालक, पर अॼु बि असां हुनखे चऊं था बालक। सो बालक सिंधी खे भलीकार था कयूं। साईं ख़ुशि आहियो? महिरबानी राजा भाई, थैंक यू। भलीकार दिलि जी गहराइयुनि सां असांजे। अस्सलाम वालेकुम अदा, कीअं आहियो? एकता जे ॾिहाड़े ते तव्हांखे पंहिंजे कशिश चैनल ते भलीकार था कयूं। महिरबानी, मां थोराए थो स्पेशली कशिश जी पूरी टीम जो, अदा काशिफ भाई जो, राजा भाई जेका हिते गॾु बिठान सां जेके महिनत कनि पिया, ऐं माशाअल्लाह हेॾो सुहिणो सेट सजायो आहे। ॾाढी ख़ुशी थिए पई, असांखे सॼी दुनिया ॾिसे पई। ऐं अॼोके ॾींहं ते जेके असांजा नाज़रीन ॾेह थोरे परॾेह में, अच्छा बालक जेको हूंदो आहे, मां अॼोके ॾिहाड़े जी, हा बालक जेको हूंदो आहे उहो त 4-5 सालनि ताईं हूंदो आहे, 10 साल। तव्हांखे इहो नालो मिलंदे घणा साल थी विया आहिनि? राजा भाई मूंखे, मां तक़रीबन 8-9 साल जी एज में ॻाइणु शुरू कयो आहे। तॾहिं खां बालक आहियो? बालक अञा ताईं बालक कयो? बालक सिंधी अञा ताईं बालक कयो? ऐं मां चो नालो मटाईंदुसि न। पर हिकिड़ी हीअ हक़ीक़त आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, त जेको नाले जो जेको असरु हूंदो आहे न पंहिंजी शख़्सियत ते, उहो तमामु सो हमेशह तव्हां असांखे मासूम बालक ई लॻंदा आहियो। ऐं असां भले केॾा बि पोढ़ा थी वञूं, तव्हां केॾा बि पोढ़ा थी वञो, तव्हांजा कन पिया लुॾनि, त बि तव्हां असांखे बालक ई लॻंदा। सो असांखे भलीकार जो ख़ुशि जो आवाज़। ॿियो असांजो ख़ूबसूरत आर्टिस्ट, ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक, ऐं मां हमेशह हुनखे सूफ़ी रंग में ॾिठो आहे, चाहे उहो दुबई में हलियो वञे, के मुल्क ॿिए हलियो वञे, पर पंहिंजी जेका सिंध जी जेका ड्रेसिंग आहे, जेका सूफ़ी ड्रेसिंग कंदो आहे, उहा कोन विसाईंदो आहे। तो ख़ूबसूरत मुंहिंजो पाड़ेसरी मुनीर मार खे भलीकार था चऊं। साईं अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम, महिरबानी, लख कुर्ब। सभ खां पहिरियां त कल्चर डे, सिंधी कल्चर डे जूं ईद जूं लख लख वाधायूं हुजनि पूरी सिंध खे, ऐं पूरे देह में परॾे में जेके बि रहनि था उन्हनि सभिनी खे वाधायूं हुजनि, ऐं कशिश टीवी जी पूरी टीम खे, स्पेशली काशिफ आगाणी ऐं पूरी टीम खे लख लख वाधायूं हुजनि। महिरबानी। ऐं अॼु मूंखे बाक़ाइदा फील थिए पियो त असांजी अॼु ज़बरदस्त ईद आहे। बिल्कुलु हिन ख़ूबसूरत रंगनि में तानिया तव्हां सेट ॾिठो, केॾो ज़बरदस्त ख़ूबसूरत सेट सजायो आहे। माशाल्लाह, जॾहिं असां आयासीं हिते मौजूदु थियासीं सभई, ऐं असांजो पूरी जेके बि असां आर्टिस्ट जेकी बि पंहिंजी फैमिली आहियूं हिकिड़ी मीडिया जी, जॾहिं हिते मिलियासीं, ऐं सभिनीनि जी ड्रेसियूं ऐं माशाल्लाह टोपी असांजी जेकी शान आहे, ऐं अजरक जॾहिं असां ॾिठासीं त हिकिड़ी दिलि बाग़ो बहार थी वई, ऐं वाक़ई लॻो त असां हिकिड़ा प्योर सिंधी आहियूं। ऐं जेको असांजी अल्फाज़ आहिनि, असां जेके बि आहियूं, उन में हर शइ में असांजे में मिठास आहे, ऐं माशाल्लाह दिलि बाग़ो बहार थी मिठो कयो बि आहे। अगरि खायो त का ॻाल्हि कान्हे का, मिठी ॻाल्हि कई। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु पुछंदुमि त सिंधी खाधनि में जीअं पाण मच्छी बि खाईंदा आहियूं, चांवरनि जी मानी आहे, जोअर जी मानी आहे, या उन सां गॾु साग पली, त तव्हां स्पेशली छा पचाईंदा आहियो इन्हनि सभिनी डिशिस मां? मूंखे मच्छी बि ईंदी आहे पचाइणु, पली बि अमीअ सेखारी आहे,
सभु कुझु पचाइण पक सोचे वठो अल्हम्दुलिल्लाह छो त हे कशिश टीवी अल्हम्दुलिल्लाह टीम इवन असां सॼी फैमिली खे असां जेकी भेनरियूं आहियूं असांखे अम्मीअ सिंधी बर्थ बि सेखारियो आहे ईअं न त अम्मी असां नियाणियुनि खे कोई बि हुनर न ॾिनो हुजे न अल्हम्दुलिल्लाह असांजी अम्मी असांजी वालदा असांखे माशाल्लाह। सॼो हुनर सेखारियो बिल्कुलु आपा आहे जेको सिंधी नियाणियुनि में हूंदो आहे बिल्कुलु आपा शबीरा जी छा ॻाल्हि कजे असांजी सिंध जो शान आहिनि बल्कि मां चवंदो आहियां त असांजी पाकिस्तान जो मान आहिनि तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि ऐं अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे अलाह साईं उन्हनि खे वॾी जमात ॾे मुंहिंजूं दुआऊं आहिनि हाणे आधा वारनि खां पुछंदासीं त एकता जो ॾिहाड़ो तव्हां कीअं पिया मतिलबु मनायो तमामु ख़ुशी थी रही आहे छो अॼोके ॾिहाड़े ते जॾहिं पाण जंहिं गली जंहिं शहर में वेंदा आहियूं त उते टोपियूं अजरक नंढा ॿार ख़ूबसूरत ॾाढा प्यारा क्यूट टोपियूं अजरकनि सां सो बिल्कुलु ही असांजी तमामु वॾी हिकिड़ी सकाफ़ती ईद आहे मां कशिश ऐं केटी जी पूरी टीम खे मां सलाम पेश कयां थो छो माना पहिरियों रुझान न हो एतिरो असांजे माना सकाफ़त ॾींहों ॾींहुं सकाफ़त सधी वञे पई पर उनखे उजागर करण में मां ईअं चवंदुसि मूंखे को शक न आहे त इन में को पूरी दुनिया ईअं चवे थी त केटीएन ऐं कशिश जेको प्रोमोट कयो सकाफ़त खे पूरी दुनिया में मां उनखे सलाम पेश कयां थो जेको ॾियारे ते छो असां जेको पूरी सिंध में इहे ॾिसूं पिया इहा वॾी ईद इहो सॼो जेको सहरा पटको केटीएन ऐं कशिश ते वञे थो छा कजे बसि अब कुझु हाणे कुझु कोन कंदासीं हाणे पाण बालक खां को ख़ूबसूरत गीत ॿुधंदा आहियूं छो त अॼु सिंध जी ईद आहे असांजी ईद आहे त इन ईद जे हवाले सां अॼु छा असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा बालक जिथे अहिड़ो प्यारो सेटअप हुजे हा सकाफ़ती रंग हुजनि उते उस्ताद बुखारी जो वाह 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 ऐं धरती सकाफ़त जो गीत हुजे त छा थो उस्ताद बुखारी चयो आहे तूं बेक़दरा तेरी दिल बेक़दरी वाह वाह तूं बेक़दरा तेरी दिल बेक़दरी तेरिया कातिल अखियां बेक़दरियां अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि तेरिया पेर दियां तलियां बेक़दरियां हाय सिर फाड़ घता त बि कोन कुछनि सिर फाड़ घता त बि कोन कुछनि तेरिया घर दियां भितियां बेक़दरियां अॾे तेरे पेर ढकन ॾस कोन ॾेवनि तेरे पेर ढकन ॾस कोन ॾेवनि तेरिया ॻोठ दियां गलियां बेक़दरियां हिकु ॻाल्हि होवे उस्ताद ऐं उस्ताद जे शहर वारनि जे लाइ आहे नी हिकु ॻाल्हि होवे उस्ताद बि तेरी करां तेरिया सभियां ॻाल्हियां बेक़दरियां हिकड़े पासे सिंधड़ी बे पासे ही जहान मगर मुझे सिंध जो बेली मथे आहे मान ओ मगर मुझी सिंध जो बेली मथे आहे मान अनवर पंहिंजी जान बेली सदके सुहणी सिंध तां हिन सिंध जे सुहणनि माण्हुनि तां हिन सिंध जे सुहणनि ॻोठनि तां मां घोर वञा अल्लाह मां घोर वञा गुलशन त ठहियो पर कख पन तां गुलशन त ठहियो पर कख पन तां मां घोर वञा अल्लाह मां घोर वञा मुंहिंजी जी चल अम्मा मुंहिंजी सिंधड़ी अम्मा
मुंहिंजी जी जल अम्मा मुंहिंजी सिंधड़ी अम्मा विख विख तुंहिंजी अमृत ओते ढुक ढुक तुंहिंजो जीवत जोते ओ विख विख तुंहिंजी अमृत ओते ढुक ढुक तुंहिंजो जीवत जोते सिंधु तुंहिंजे कदमन तां सिंधु तुंहिंजे कदमन तां मां घोर वञा मां घोर वञा मां घोर वञा मां घोर वञा चेलोयूं तरजी लज रखन ऐं पगुण पट जी पग बधन ओ चेलोयूं तरजी लज रखन ऐं पगुण पट जी पग बधन तिन पुखतिन पोतिन पट कनता तिन पुखतिन पोतिन पट कनता मां घोर वञा मां घोर वञा अल्लाह मां घोर वञा मां घोर वञा हिन सिंध जे सुहिणनि माण्हुनि तां हिन सिंध जे सुहिणनि ॻोठनि तां मां घोर वञा मां घोर वञा अल्लाह मां घोर वञा मां घोर वञा जे जनमन जो था जोश रखन ऐं हिन सन जो था होश रखन ओ जे जनमन जो था जोश रखन ऐं हिन सन जो था होश रखन उस्ताद उन्हनि जे तन मन तां उस्ताद उन्हनि जे तन मन तां मां घोर वञा मां घोर वञा अल्लाह मां घोर वञा मां घोर वञा हिन सिंध जे सुहिणनि माण्हुनि तां हिन सिंध जे सुहिणनि भीतनि तां मां घोर वञा मां घोर वञा अल्लाह मां घोर वञा मां घोर वञा मुंहिंजी जी जल अम्मा मुंहिंजी सिंधड़ी अम्मा मुंहिंजी जी जल अम्मा मुंहिंजी सिंधड़ी अम्मा मुंहिंजी प्यारी अम्मा मुंहिंजी जी जल अम्मा वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह हिन सिंध जे सुहिणे बालक तां मां घोर वञा मां घोर वञा वाह 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 भाई वाह बालक ज़बरदस्त ऐं माशाल्लाह मौसीक़ी त हिकिड़ी आहे रूह जी ग़िज़ा पर जॾहिं सिंध जो गीत जॾहिं ॿुधंदा आहियूं या असां त ॻाइणा न आहियूं मां सिंगर न आहियां पर जॾहिं मां ॿुधंदो आहियां त हिकिड़ो अजीब माना कैफ़ियत हूंदी आहे ऐं दिलि जज़्बो जाॻंदो आहे बिल्कुलु तव्हां ॻाईंदा आहियो त छा कैफ़ियत हूंदी आहे सिंध जे ख़ासि करे गाननि ते कुदरती हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे जज़्बो हूंदो आहे ऐं हिकिड़ी जुनून हूंदी आहे जुनून जी हूंदी प्राउड फील थींदो आहे त यार असां पंहिंजे धरती हटा कयूं वाह वाह धरती में ते ॼावा हूं धरती में दफ़न थियणो आहे बिल्कुलु उन धरती जो शान ॻाईंदे
तमामु बेहद ख़ुशी थींदी आहे वाह 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 अल्हम्दुलिल्लाह, वाह अल्हम्दुलिल्लाह। मुनीर साहब बि कचहरी कयूं मुनीर हाँ, भाई बिल्कुल। माशाल्लाह दुनिया में खोड़ सारा शहर ॾिठा आहिनि तव्हां खोड़ सारा सूबा ॾिठा आहिनि खोड़ सारा मुल्क ॾिठा आहिनि मुख़्तलिफ़ तव्हांखे मां सोशल मीडिया ते तमामु घणो एक्टिव ॾिसंदो आहियां त तव्हां जिथे वेंदा आहियो पंहिंजी सिंधी इन ई में वेंदा आहियो सूफ़ी वेस जेको हूंदो आहे उहा जो उहो सिंधी ई हूंदो आहे तव्हां मतिलबु उन जिथे चवंदा आहिनि जीअं जैसा देस वैसा वेस छा फील कंदा आहियो ऐं छा को ख़ुशगवार करे को अहिड़ो वाक़ियो कंहिं अंग्रेज़ सां कंहिं अरब सां या कुझु को इन ड्रेसिंग जे हवाले सां कुझु थियो असल में राजा भाई तव्हांखे बहितर तरीक़े सां ख़बर आहे त जॾहिं पुलिस फोर्स में माण्हू वेंदा आहिनि त उहो उन्हनि जी सुञाणप उन्हनि जो यूनिफॉर्म यूनिफॉर्म हूंदी आहे वर्दी हूंदी आहे आर्मी वारा हूंदा आहिनि त हुनजी यूनिफॉर्म हुनजी डॉक्टर हूंदा त हुनजो वाइट कोट हूंदो आहे हा अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं सिंध खां ॿाहिरि वञूं था कहिड़े बि मुल्क में वञूं था त असांजो पंहिंजो ड्रेस आहे हा असांजी पंहिंजी सकाफ़त आहे असांजो पंहिंजो कल्चर आहे जेकॾहिं उते उन्हनि जी ड्रेसिंग करे घुमंदुसि त हुनखे ख़बर कोन पवंदी त हीउ केरु आहे हा बिल्कुलु पर जेका उते शलवार कमीज़ पाए ऐं उन ते सिंधी टोपी पाए ऐं हीउ पंहिंजो गेड़ू कलर हीउ मफलर पाए या पंहिंजो अजरक पाए करे जॾहिं घुमंदुसि त आउं सभिनी खां एंटिक लॻंदुसि ऐं माण्हू मजबूर थी वेंदा पुछण लाइ त भई तव्हांजो हीउ कहिड़ो कल्चर आहे या त किथां आहियो हा जंहिंखे न हूंदी ख़बर उहो पुछंदो जंहिंखे न ख़बर हूंदी पुछा कंदो ऐं जंहिंखे जेको हूंदो सिंध जो माण्हू मूंसां ई वाक़िया थिया आहिनि ॿ टे दफ़ा जो सिंधी टोपी मूंखे पातल हुजी ऐं आउं मलेशिया में कैमरॉन हाईलैंड में घुमां पियो उते काफ़ी माण्हू हुया उते हिकु ॿ माण्हू आया परे खां ई आया गाॾी रोके करे आया ऐं अची करे मुंहिंजा हथ चुमियो माशाल्लाह मुंहिंजा हथ चुमियो मूंखे चयो त तव्हां सिंध खां आया आहियो सिंधी में ॻाल्हाइनि पिया मूं चयो मलेशिया में कैमरॉन हाईलैंड में ही माण्हू गाॾी रोके करे लही आया आहिनि ऐं मुंहिंजा हथ था चुमनि मुंहिंजो चए तव्हां सिंध खां आया आहियो मुंहिंजो तव्हां कीअं ख़बर पइजे तव्हांखे सिंधी टोपी पातल आहे ऐं तव्हांखे लिबास इहो पातल आहे त तव्हां सिंधी लॻो था मूं चयो मूं बि मलेशिया में पहिरियों दफ़ो को सिंधी माण्हू ॾिठो आहे भाकुर पाए बसि पोइ असां वरी भाकुर पातोसीं ऐं पोइ हुननि चयो तव्हां केरु आहियो पोइ तारुफ़ थी वियो दोस्ती थी वई विछड़ियल मिलिया पोइ वरी हुननि चयो बाबा असां किथे रहियल आहियो कीअं आया आहियो असांजी मानी खाओ दावत खाओ ईअं कयो पोइ काफ़ी हुन सां अञा ताईं फ्रेंडशिप आहे मुंहिंजी सोशल मीडिया ते ग्लोबल हिन वक़्तु दुनिया थी वई आहे ऐं मोबाइल ते ई त असां ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहो KTN ऐं कशिश खे तमामु वॾो क्रेडिट आहे जंहिं हिन असांजे सिंध जी जेका 6000 साल पुराणी सकाफ़त कल्चर जेको मोहन जे दड़े खां वठी शुरूआति आहे ऐं अञा ताईं हले पियो दुनिया खे एतिरी ख़बर कोन हुई एक्सपेक्टेशन्स माण्हुनि खे कोन हुया त सिंध जी सकाफ़त या कल्चर छा आहे दुनिया खे ख़बर कोन हुई पर इहो क्रेडिट गोज़ टू KTN एंड कशिश सो हिननि तमामु प्रमोट कयो आहे उन खां पोइ ॿिया चैनल जेके बि आहिनि पोइ उर्दू मीडिया बि मजबूर थी वियो त भई हाणे असां सिंधी कल्चर डे खे असां बि मल्हायूं हाणे त उर्दू मीडिया बि सेलिब्रेट करे पई माशाल्लाह तव्हां ॾाढी सुठो ॻाल्हायो था तव्हां होस्ट बि सुठा थी सघो था ॿुधायां ऐं ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई अदा त ऐं इन जे करे वरी हाणे ॾिठो वेंदो आहे त ॿाहिरियां मुल्क जेके आहिनि अंग्रेज़नि जा उते हर जाइ ते जॾहिं असांजो कल्चर डे ईंदो आहे एकता जो ॾिहाड़ो त उतां जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थींदियूं आहिनि त उते बि अंग्रेज़ बि असांजूं जेके सिंधी टोपियूं आहिनि अजरक आहिनि उहे कुल्हनि ते ऐं मथे ते सजाए ऐं उहे एकता जो ॾिहाड़ो असां सभिनीनि सिंधियुनि सां गॾु एकता जो ॾिहाड़ो ऐं वरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदो हलां त जीअं कैनेडा में हाणे उते हिकिड़ो सूबो आहे अल्बर्टा जी जेका गवर्नमेंट आहे उन्हनि ऑफिशियली हिकिड़ो कानून पास करे छॾियो आहे त हर साल डिसंबर जे फर्स्ट जेको संडे ईंदो उन ते सिंधी सकाफ़त जी सेलिब्रेशन गवर्नमेंट लेवल ते थींदी ऐं सिंधी हा उहो उनजो बाक़ाइदा कैनेडा जे अल्बर्टा में गवर्नमेंट लेवल ते उहे सेलिब्रेट कंदा कैनेडियन असांजी कल्चर खे सेलिब्रेट कंदा काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि बाक़ाइदा मां उन्हनि खे सुञाणींदो न आहियां त ॼण सिंधी आहिनि इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि या उनखां अलावा उन्हनि जो पंहिंजो ओवरऑल पर जॾहिं असांजे कल्चर जी ॻाल्हि ईंदी आहे जिथे असां सिंधी ॻाल्हाइण वारो हुनजे साम्हूं अची वेंदो आहे ऑटोमेटिकली सिंधी ॻाल्हाइण साईं कहिड़ा हाल आहिनि तव्हां ख़ुशि आहियो मां परेशान थींदो आहियां मुख़्तलिफ़ मुल्कनि में अहिड़ा माण्हू मिलिया आहिनि पर मुनीर भाई माशाल्लाह तमामु ज़बरदस्त सफ़र हले पियो त पाण ॻाल्हि कंदासीं असांजा जेके सिंध जा जेके मेला लॻंदा आहिनि जेके दरगाहुनि ते मेला लॻंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कंदासीं जिथे मलाखड़ो थींदो आहे जिथे खोड़ सारियूं ॿियूं कल्चरल एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि त मां चवंदो आहियां त इहे असांजे शहरनि में बि थियनि मेला मलाखड़ा जीअं असांजा हे वॾा शहर आहिनि कराची आहे हैदराबाद आहे इहे असांखे वरी ॻोठनि में मिलंदियूं आहिनि इहे सभु शयूं त इहा सभिनी दोस्तनि खे बि रिक्वेस्ट आहे हिते वरी सॉरी राजा भाई मां जी ॻाल्हि कटी पर हिते ईअं थींदा आहिनि पर नंढा नंढा इवेंट थींदा आहिनि उन्हनि खे वरी इवेंट जो नालो ॾेई करे उहो वरी किथे जीअं वॾा शॉपिंग मॉल आहिनि कराची में असां राजा भाई वेंदा आहियूं प्रोग्राम ते
मेला थियनि था, मुलाक़ात थियनि था, महफ़िल मौसीक़ी प्रोग्राम थियनि वाह था, वाह सकाफ़ती सवेल पूरी सिंध में सवेल अलहमदुलिल्लाह। सवेल मां जीअं आयुमि त ईअं काशिफ़ आयो हितां, काशिफ़ ही टोकरो खणी आयो ऐं मुंहिंजे पासे में चई हिन में नांग अथई त मुंहिंजो अच्छा नांग आहे। पर इहो तव्हां ॾिसो असां बचपन में ॾिठोसीं नंढड़े त जोगी जेको हूंदो हुयो, जेको ढारो बि हणंदो हुयो ऐं हाणे बि हणंदा हूंदा, हाणे बि हूंदा छो त असां ॻोठ वञणु थिए कोन थो, पर उन में नांग कढंदो त ॿार ऐं सॼो ओड़ो पाड़ो ऐं माण्हू ॾिसंदा नांग खे, यार वाह वाह, इहो बि असांजे कल्चरल जो हिसो आहे, इहो बि cultural जोगी जो जेको आहे। हिस्सो आहे, तो माशाल्लाह हिते मां वरी चवंदुसि त छा कजे छा कजे छा कजे, सो पाण खे गीत ॿुधणो आहे। हाँ, ज़रूर, मुनीर महर खां मुनीर भाई ऐं खां। कहिड़ो था सिंध जे लाइ को तोहफ़ो, को ख़ूबसूरत, का नई शइ, का मज़ेदार? सिंध असांजी शान आहे, वाह वाह सिंध असांजो मान आहे, बिल्कुलु, छो न सिंध जी तारीफ़ ई कजे। वाह वाह। सिंधी टोपी ऐं अजरक पाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। सिंधी टोपी ऐं अजरक पाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो। सिंधी टोपी ऐं अजरक पाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो। लाड़ उतर ऐं काछे वारा, जागी पिया अॼु सिंधी सारा। लाड़ उतर ऐं काछे वारा, जागी पिया अॼु सिंधी सारा। पंहिंजे हथनि सां हथड़ा मिलाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो। जिए जिए कोट बिठाई, जिए जिए सजर साईं, जिए जिए लालण साईं, सिंध सदा आबाद रहे। अजरक टोपियूं पाए सारा, सिंधु दरिया ते हणजो नारा। अजरक टोपियूं पाए सारा, सिंधु दरिया ते हणजो नारा। जोश जज़्बा सभ में जगाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो। जर के सचल शहबाज जी नगरी, जिए बुखारियां याद की नगरी। जर के सचल शहबाज जी नगरी, जिए बुखारियां याद की नगरी। अजुला लतीफी गाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो। सिंधी टोपी ऐं अजरक पाए हलो, मारू मुल्क चपल ते सजाए हलो। जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो, जिए मान सिंध जो, जिए शान सिंध जो।
कमाल हो वाह, वाह भाई वाह वाह, वाह भाई वाह, वाह वाह, जबरदस्त जबरदस्त। जबरदस्त खूबसूरत ट्रैक था ऐं मुंहिंजे ख्याल आहे ही न्यू ट्रैक हाणे ठाहियो आहे तव्हां माशाल्लाह ऐं वैसे बालक भाई कचरियूं त जारी सारी आहिनि पर छा कजे किथे किथे चांहि पिण वञी छा कजे ऐं हाणे मुंहिंजे ख्याल सां ब्रेक वठिजे छो जो ब्रेक बि ज़रूरी हूंदी आहे जॾहिं कोई बि प्रोग्राम हूंदो आहे या छा ब्रेक लाज़मी हूंदी आहे मुंहिंजे ख्याल सां राजा भाई ब्रेक वठो हाणे ब्रेक वठो मां बॉक्सिंग खेॾी वठां ठीकु आहे नाज़रीन कमर्शियल ब्रेक था वठूं नंढड़ी उन खां पोइ जल्दी वापसि था अचूं छो जो एॾी ज़बरदस्त सफ़ा एतिरी नंढो ब्रेक नंढड़ी हा नंढड़ी ब्रेक या नंढड़ो ब्रेक पोइ जल्दी वापसि था अचूं वाह सोहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू 15 लखनि में बिल्कुलु वेलकम जी ख़ुशि आमदीद भली कार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहरायुनि सां पंहिंजे हिन ख़ूबसूरत अंगण ते सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि अॼु ही ईद जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं असांजी सिंध जी ईद आहे सो सिंध जी जेका ईद हूंदी आहे उनखे असां कल्चर बि चवंदा आहियूं असां एकता बि चवंदा आहियूं असां टोपी अजरक डे बि चवंदा आहियूं पर असांजी सिंध जी हीअ ईद आहे हिन ईद खे असां ईअं ई सेलिब्रेट कंदा रहंदासीं हमेशह जेसि ताईं हिन सिसीअ में साहु आहे सो दुनिया में जिथे जिथे नाज़रीन हिन वक़्तु ॾिसनि पिया सो बिल्कुलु अवां हिन ख़ूबसूरत ईद खे इंजॉय बि कंदा हूंदो सेलिब्रेट बि कंदा हूंदो ऐं मां चवंदो आहियां तानिया त जीअं असांजी जेका हीअ सिंध जी कल्चर डे अचे थो त उन ते कोशिशि कजे त असांजे घरनि में जीअं रोज़ु कॾहिं कॾहिं बिरयानी ठहंदी आहे कॾहिं कोरमो ठहंदो आहे कॾहिं मुर्गी जी भाॼी कॾहिं दाल हिन ॾिहाड़नि ते स्पेशली मां चाहींदुमि पंहिंजी अदड़ियुनि खे पंहिंजी जेकी घर जूं जेकी मायूं आहिनि उन्हनि खे चवंदुसि त सिंधी खाधा खाराईंदा कयो पंहिंजे घर वारनि खे सो अॼु जे ॾींहं ते मुंहिंजे ख्याल सां राजा चांवर भाई जी मानी ऐं मच्छी हुजे सुबुह जो चणनि जो साग हाय हाय ऐं जेको आहे मखण हुजे हा मखण क्या बात मखण सां है। मूंखे यादि आयो सुबुह जीअं ई उथूं त हूअं सयूं ऐं खीरणी ऐं इहे सभु हूंदा आहिनि त अॼु जे ॾिहाड़े ते बुसरी हुजणी घुरिजे साईं मां चवंदो सुबुह जो आहियां उथण बालक सां। भाई असांजो जेको बचपन गुज़रियो आहे असांजो जेको बालकपण गुज़रियो आहे मुंहिंजी दिलि जे बालक सदर आहियां पाण खे जेको असांजो बालकपण जेको बालक गुज़रियो आहे भाई राजा भाई तव्हांजे नाले जे कट पइजी वियो अथव भली असांजो जेको बालकपण गुज़रियो त उन में सुबुह सुबुह जॾहिं असां निंड मां उथंदा हुआसीं त चांहि ऐं बिस्किट या पापो नज़र न ईंदो असांखे अम्मा असांजी कुटी ठाहे ॾींदी हुई मखण में कुटी ठाहे ॾींदी हुई जेका बुसरी खां भोरे वरी हुन में ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जी कुटी हूंदी हुई ऐं उहा कुटी असां खाईंदा हुआसीं या बुसरी खाईंदा हुआसीं त इहो माण्हू जे लाइ हेल्दी हूंदो आहे ॿार उन वक़्तु ॾाढा ज़बरदस्त तॾहिं माना हिन वक़्तु ॿार ॾिसो न माना 10 सालनि जी उमिरि में हुनखे गिलासिस लॻी था वञनि कमज़ोर थी थो वञे उहो इन जे करे या सुबुह जो चांहि ऐं पापा ऐं बिस्किट हिननि खां परे थियो ऐं सुबुह जो हेल्दी खाधा ॿार ॿारनि खे अॼुकल्ह खारायो। ॾिठो वञे त नाश्तो ॿार नथा कनि न नाश्तो करणो न आहे या बसि पाणी पीअणो आहे उन खां पोइ डायरेक्ट वञी जॾहिं बुख लॻे त वञी मानी खाइनि था या मानी त सम्झो ॿारनि खे आहे ई न अॼुकल्ह इहा। पंहिंजो मक़सदु इहो हुयो मैसेज ॾियण जो असांजी अदड़ियुनि खे जेके बि घर में वेठियूं जेके असांजूं अमड़ियूं आहिनि हा सिंधी खाधा ख़ुदा सिंधी खाधा घर में पचायो साग हुजे पली हुजे ग्वार हुजे मच्छी हुजे चांवरनि जी मानी हुजे ऐं केॾा ज़बरदस्त इहे खाधा आहिनि जेके असांजे कल्चर खे बि प्रमोट कनि असांखे था। सिकायो छो था राजा भाई हालांकि असां फनकार सण बि तरल शइ न खाईंदा आहियूं हा पर मूंखे बुसरी ॾाढी वणंदी आहे वाह वाह जॾहिं प्रोग्राम न हूंदा आहिनि फंक्शन गुड़ जी गुड़ जी बुसरी। हाय 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 ऐं गुड़ जी चांहि मखण में गुड़ जी चांहि क्या बि। बात है ऐं मां अक्सर खाईंदो आहियां क्या बात सो माशाल्लाह छा कजे छा कजे छा छा कजे कजे पाण गीत ॿुधंदासीं छो त सिंध जी ईद आहे सिंध मुंहिंजी जिंद ऐं सिंध मुंहिंजी जिंद में गाना न हुजनि मौसीक़ी न हुजे सिंध जो जेके ॿोल न हुजनि सिंध जा त पोइ छा मज़ो बालक भाई हाणे अचूं था तव्हांजी तरफ़ तमामु हिकिड़ो राजा भाई तमामु प्यारो मुंहिंजो गीत आहे हिन गीत खे पूरी सिंध लाइक पसंदि कयो आहे वाह वाह ऐं ॾाढो हिकिड़ो झूमण जो आइटम आहे मां चाहींदुसि त हिन ते मां बि ॿी परफॉर्मेंस कंदुसि ऐं तव्हां सभु मूंसां इंजॉय कजो मां बि इंजॉय कंदुसि पूरी सिंध जिथे ॾिसनि था नाज़रीन उहे बि इंजॉय कंदा इंशाल्लाह तमामु प्यारो हिकिड़ो गीत आहे असांखे जिथे लॻंदो न हाणे उथी बीहणो आहे उथी ईंदा फ़िलहाल तव्हां वेही ॻायो जबल दिलि चवंदी न मूंखे उथण त उन महिल मां जाते असांखे जोश मां जज़्बो दोहिड़ो करे जुनून मां उथी बीहंदुसि हा गीत अहिड़ो आहे साईं मां चवां थो त तव्हां खां वधीक मुंहिंजो फन पियो तड़पे
सिंधी उठी जाग बेली निंड छदन भाग जी विञाए न वेही पंहिंजी सिंधड़ी सभाग जी अथई बाज़ी भाग जी मता गोए न खटे के ॿिया वञनी मुंहिंजी सिंध अमा 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 जैसी जिया रोहूं तुस तोता सदके थींदुसि तोते साहु ॾींदुसि तोखे जीउ चवां तुंहिंजी मिठड़ी चुमा मुंहिंजी सिंध अमा मुंहिंजी सिंध अमा मुंहिंजी सिंध अमा मुंहिंजी सिंध अमा मुंहिंजी अमर आऊं तुंहिंजो बच्चो आऊं देसी सचो दुश्मन लाइ ॾचो तूं मुंहिंजी अमर आऊं तुंहिंजो बच्चो आऊं देसी सचो दुश्मन लाइ ॾचो सिर खोर कंदुसि तोता सदके थींदुसि तोते साहु ॾींदुसि तोखे जीउ चवां तुंहिंजी मिठड़ी चुमा मुंहिंजी सिंध अमा 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 उॾे मेरी अख सां जो ॾिसंदो दुनिया में उहो न रही सघंदो उॾे मेरी अख सां जो ॾिसंदो दुनिया में उहो न रही सघंदो सिर घोर कंदुसि तोता सदके थींदुसि तोते साहु ॾींदुसि तोखे जीउ चवां तुंहिंजी मिठड़ी चुमा मुंहिंजी सिंध अमा 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 मंठार मोलाई चे जतोई अमा मट तुंहिंजो न भाया कोई मां मंठार मोलाई चे जतोई अमा मट तुंहिंजो न भाया कोई मां खीर मलाई दुस तोता सदके थींदुसि तोते साहु ॾींदुसि तोखे जीउ चवां तुंहिंजी मिठड़ी चुमा मुंहिंजी
सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा मुंहिंजी सिंध अम्मा जैसी जीअरो हूंदुसि तोता सदके थींदुसि तोते साहु ॾींदुसि तोखे जीव चवां तुंहिंजी मिठड़ी चुमां मुंहिंजी सिंध अम्मा 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 वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह तमामु ज़बरदस्त ऐं माशाल्लाह बालक तव्हांजो आवाज़ बि वाक़ई बालक वांगुरु ई आहे सो तव्हांखे असां बालक की चवंदासीं ऐं माशाल्लाह बालक भाई जेके अल्फाज़ हुया उन्हनि में जेको जज़्बो हुयो उन्हनि में जेको जुनून हुयो उन जी मतिलबु जेके फीलिंग्स आहिनि न उहे शायदि बयानु जेको करे सघे तव्हांजे आंगुर में जेको शीशो आहे ॾेखारिजो मां फेस मुंहुं त ॾिसां थो हा ज़रूरु पर हे शीशो मां पंहिंजे लाइ ई रखियो आहे त जीअं कोई बि अगरि हुस्न मुंहिंजो थोरो रही थो वञे त हिन सां ई सेट अच्छा इहो हुस्न जेको आहे रहंदो बि आहे हा छोकिरी माना इहो हुस्न न आहे इहो मेकअप आहे इहो मेकअप जो ई कमाल आहे तो वेल है माशाल्लाह तानिया अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे तव्हां सभिनी भेनरुनि जी सिंध जे लाइ तमामु वॾी ख़िदमत आहे स्पेशली आर्ट्स जी दुनिया में सो ऐं तव्हांजी अम्मी जी ख़ासि करे सो बालक भाई माशाल्लाह ही ईद त जारी सारी आहे पर मां ज़रूरु ॻाल्हि इहा कंदुसि त दौर चेंज पियो थींदो वञे जॾहिं दौर चेंज थींदो आहे त ऑटोमेटिक कॾहिं को वक़्तु हूंदो हुयो जो असां पंहिंजे असांजे घर वारा शाम जो वठी ईंदा ॿाहिरां त हाणे हलो घर हलो सॼो ॾींहुं रांदियूं खेॾी अथव पर हाणे जो जेको दौर आहे हाणे जे दौर में ईअं थो करिणो पए ॿारनि खे ज़ोरीअ सां ॿाहिरि कढो ॿाहिरि वञो त सॼो ॾींहुं वीडियो गेम पिया खेॾो ॿाहिरि वञी थोरो चकर दौर चेंज थी वियो आहे सो असांजे वक़्त जूं असांजे बालकपण जेके रांदियूं हुयूं जंहिंमें बिलोर हुयो इटी ॾकर हुयो क्रिकेट हुई इहे मुख़्तलिफ़ रांदियूं हुयूं मल मलाखड़ा त उन मां माण्हू हेल्दी रहंदो हुयो सो बालक भाई त हिते वरी मां चवंदो त छा कजे मुंहिंजी मां तरफ़ ईंदासीं मुंहिंजी हाणे छा था ॿुधायो असांजी सिंध मुंहिंजी जिंद ऐं अॼु ईद जो ॾिहाड़ो सेलिब्रेट कयूं पिया सो पाण खे थोरो जल्दी जल्दी अॻिते हलिणो आहे छो त ख़ूबसूरत ॿिया बि महिमान आहिनि पोयां ऐं हीउ सॼो ॾिहाड़ो असांखे पंहिंजे नाज़रीन सां गॾु ई सेलिब्रेट करिणो आहे जी मूं नओं गीत तयारु कयो आहे हिकिड़ो वाह ऐं हुनजी वीडियो बि तयारु कई आहे उहा कशिश कंहिं केटीअनि ते हले पई उहो ऑडियो ऐं उहो ट्रैक जेको आहे तव्हांजे प्लीज़ सिंध मुंहिंजी जिंद सिंध मुंहिंजी जिंद सिंध मुंहिंजी जिंद सिंध मुंहिंजी जिंद सिंध 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 सोणी सिंध आहे मुंहिंजी जिंद आहे 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 हिन सिंध तां पंहिंजी दिलि कुर्बान हिन सिंध तां पंहिंजी जान कुर्बान पंहिंजी जान कुर्बान पंहिंजी जान कुर्बान सोणी सिंध आहे मुंहिंजी जिंद आहे सोणी सिंध आहे मुंहिंजी जिंद आहे
टोपी को हाड़िए वारा शहर वारा बहराड़िए वारा देह वारा पर देह वारा मेहनत कन प्या सिंधी सारा सिंध 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 सोनी सिंध आहे मुंहिंजी जिंद आहे 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 ज़बरदस्त मुनीर तव्हांजे जेके ट्रैक हूंदा आहिनि जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि वरी आत्मा पई ॻाए छा अच्छा तव्हांजा हूंदा आहिनि उन्हनि में हिकिड़ी वैरायटी हूंदी आहे माना हिकिड़ी शयूं अहिड़ियूं मज़ेदार हूंदियूं आहिनि ट्रैक में जान हूंदी है जान हूंदी हाँ, आहे बिल्कुल। हा असल में माशाल्लाह जी जी असल में छा आहे त मुंहिंजो पंहिंजो स्टूडियो आहे तव्हांखे बि ख़बर आहे जी त ॿियनि जो कमु त कयूं बि आहे पर पंहिंजो कमु बि को अहिड़े ई तरीक़े सां कंदा आहियूं त कुझु निरालो हुजे कुझु चेंज हुजे वाह वाह ऐं ही त अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सदा बहार ऐं फॉर एवर माशाल्लाह सॉन्ग जेको हुयो एतिरो एक्टिव हुयो ऐं मतिलबु वाकई दिलि चए पई त ईअं झूमी पइजे बिल्कुलु फन तड़पे पियो असांजो न हा तो पाण राजा भाई त फन बाक़ाइदा ॾेखारे बि बाक़ाइदा, छॾियो। बाक़ाइदा। हलो जी थैंक यू सो मच बालक भाई अवां असांखे टाइम ॾिनो थैंक यू सो मच मुनीर मरसा वॾी महिरबानियूं तव्हांजी महिरबानियूं। को मैसेज ॾियण लख अॼु के कुर्बा, ॾियारे ते हाँ। बस हीअं जेको आया। ॾियारती हो बेशद प्यार असांजी सिंध जो कल्चर में इहो बि शुमार आहे त असांजा वॾड़ा जेके असांजूं कचहरियूं असांजूं ओताकूं हूंदियूं हुयूं ऐं उहो कल्चर बि हाणे वापसि अचे पियो मच कचहरियूं थियनि पियूं अहिड़ी तरह सां उहो प्यार मुहबत वारो जेको रिश्तो आहे असुल में जेके असांजी बहरनि में झगड़ा झेड़ा आहिनि मां त ॿधी अदब जा इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे नफ़रतूं विछा ख़तमु कयो ज़िंदगी पल जी ख़बर न आहे बिल्कुलु मोहबतूं वठो ज़िंदगी मुख़्तसर आहे इहो मुंहिंजो आख़िर में पैगाम आहे कुर्ब लख थोरा अवां टाइम ॾिनो अॼु के ॾियारे ते सर तव्हांजो को मैसेज हुजे मुनीर भाई हा मुंहिंजो मैसेज हिकिड़ो बसि इहो ई आहे त कराची तमामु सिंध जो जी दिलि आहे सिंध जी जान आहे ऐं कराची में जेके बि सिंधी दोस्त रहनि पिया पंहिंजा भाउर रहनि पिया ऐं वॾी ताक़त रखनि पिया ऐं उन्हनि वटि अलाह पाक सभु कुझु ॾिनो आहे जेके इंटीरियर मां ॻोठनि मां ॿरहड़ी में जेके परेशान माण्हू अचनि था हिते परेशान आहिनि कराची में या उन्हनि जो सही ट्रीटमेंट नथो थिए या उनखे को घर जुगो नथो मिले या उनखे को रोज़गार नथो मिले या उनखे नौकिरी नथी मिले त हू उन्हनि खे सपोर्ट करनि त बाबा तव्हांखे हॉस्पिटल में बि तव्हांखे सपोर्ट कंदासीं किथे रिहाइश में बि सपोर्ट कंदासीं तव्हांखे हिते सेट करण में बि सपोर्ट कंदासीं जेकॾहिं उन्हनि जे वस में आहे किथे रोज़गार सां प्राइवेट सां कंहिं कमकार सां या फाइनेंशियली उनखे कंहिं रोज़गार ॾियण सां उहे उनजी मदद करे सघनि था त जेतिरी हिक ॿिए खे सपोर्ट कंदासीं असां पूरी दुनिया में मज़बूत थींदासीं चलो गुड डे वॾी महिरबानी सिंध खे मज़बूत कयो वॾी महिरबानियूं मुनीर मर वॾी महिरबानी बालक भाउ तव्हांजी महिरबानी। पाण ब्रेक वठंदासीं तानिया ऐं ब्रेक खां पोइ असां वटि जेके आर्टिस्ट मौजूदु हूंदा जेके आवाज़ मौजूदु हूंदा उहे आवाज़ मां चवंदो आहियां त कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि उहे बिल्कुलु तूं नंढो ब्रेक था ॾियूं ब्रेक खां वरी वापसि था अचूं सिंध मुंहिंजी जिंदगी ख़ूबसूरत ट्रांसमिशन अवां सभिनी खे हिकु दफ़ो वरी मुबारक हुजे नंढो ब्रेक खां वरी वापसि था अचूं वाह भई वाह छा कजे भली कार अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां सिंध मुंहिंजी जिंद ऐं ईद जो ॾिहाड़ो अॼु ख़ूबसूरत ट्रांसमिशन कशिश टेलीविज़न जी ऐं तानिया मूंसां गॾु ऐं अॼु ख़ूबसूरत आवाज़नि जा मालिक असां वटि अचनि पिया बिल्कुलु इहा असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां एॾनि सुरीलनि आवाज़नि जे विच में था वेहूं ऐं इंजॉय था कयूं ऐं तव्हांखे बि इंजॉय था करायूं ईद जे ॾिहाड़े ते पाण बि सुरीला आहियूं ईअं ॻाल्हि कान्हे का जेकॾहिं पाण ॻाइणु शुरू मां कयूं त बेसुरी आहियां सच जेको आहे भला हाणे व्यूवर्स खां छो लिकाए न ॾिनई मुंहिंजो साथ न त मां इन्हनि सभिनी खे हड़ताल ते मोकिलियां अॼु तव्हां सुरीला आहियो इहा मञण जी ॻाल्हि आहे हलो जी माशाल्लाह ख़ूबसूरत ईद सिंध मुंहिंजी जिंद ऐं पाण देरि कोन कंदासीं पाण महिमाननि जो तारीफ़ कराईंदा लेकिन मां इहो ज़रूरु चवंदुसि त हीअ जेका ईद जो ॾिहाड़ो आहे जेको हीअ कल्चर डे असां मल्हाईंदा आहियूं एकता जे ॾिहाड़े सां ऐं मुख़्तलिफ़ नालनि सां टोपी अजरक डे जे नाले सां एकता जे हवाले सां कल्चर जे हवाले सां जहिड़े हवाले सां असां ॾींहुं मल्हायूं पिया पर आहे असांजे सिंध जी ईद त हिन सिंध जे ईद ते
ते कोशिशि कंदा कयो त जेके खाधा आहिनि असांजा सिंधी खाधा आहिनि उन्हनि खे घर में पचाईंदा कयो, जंहिंमें बीह आहिनि, मूंखे बीह यादि कोन हुया असां बीह बि अचनि था, साग बि अचे थो, पली बि अचे थी, मच्छी एंड चांवरनि जी मानी, इहे सभु शयूं सिंधी खाधा घर में राजा भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, यको तव्हां सवेरे खां खाधनि जी जो ॻाल्हि था कयो महिमाननि ॾे हलण खां अॻु में, मूंखे इन सवाल जो जवाबु ॾियो अॼु तव्हां। असल में मां ब्रेक में इहो तव्हांखे इन करे चयो त तव्हां कॾहिं था मूंखे मच्छी खारायो, त जेको आहे सो इन जे करे मां सोचियां पियो तव्हांखे मां खाधा ॿुधाईंदो हलां, त मैं बि त अॼु राति ई शाम जो ई पचाए तव्हां मूंखे चओ त राजा भाई अची वञो हाणे मच्छी तयारु आहे। हा मच्छी त मां तव्हांखे ज़रूरु खाराईंदमि, मुंहिंजी अखियुनि ते तव्हांखे 100 मच्छियूं खारायूं। अच्छा, असां सिंध जे कल्चर जी ॻाल्हि था कयूं त उते मां चवंदुमि त असांजे सिंध जा ख़ूबसूरत आर्टिस्ट जिन पाकिस्तान न बल्कि पूरी दुनिया में पंहिंजो नालो मञायो, जंहिंमें मोहतरमा आबदा परवीन आहे असांजे लाड़काणे शहर जी आहे, या उन खां अलावा हुमेरा चना आहे, या उन खां अलावा तव्हां फिल्मूं ॾिसंदा हूंदो, नंढे हूंदे पाण फिल्मूं हिकिड़ो टीवी चैनल हलंदो PTV जिते असां फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, उन में हिकिड़ी फिल्म में गानो हुयो, हो सके तो मेरा एक काम करो, हो सके तो मेरा एक काम करो, शाम का एक पहर मेरे नाम करो, हो सके। छा ॻाल्हि कजे त पोइ उन ज़माने में हलूं वापसि, उन दौर में वापसि था हलूं, छो त अॼु असां ज़रूरु हलणो घुरिजे, हा न, अॼु असां वटि उहो ई मां मूंखे इहा सम्झ में नथी अचे, सवेल बालक वॾो कोन थो थिए, ऐं हीअ जेको हाणे जे महिमान जी मां तारीफ़ करायां पियो त उहो ॾींहों ॾींहुं नंढड़ो थींदो थो वञे, नौजवान थींदो थो वञे। माशाअल्लाह चवणो घुरिजे न, माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह नज़रे बद खां बचाए, ऐं उन सां गॾु मां इहो ज़रूरु चवंदो अल्लाह साईं सिहत ॾे असांजे ही सिंध जा सितारा आहिनि जिन पाकिस्तान में हमेशा चमकंदा रहनि, इहे असांजो शान आहिनि, इहे असांजो मान आहे। बिल्कुलु, त पोइ असां देरि नथा कयूं, ऐं ख़ूबसूरत आर्टिस्ट, ख़ूबसूरत बैकग्राउंड ॿुधंदा हूंदो, सम्झी त विया हूंदो केरु मूंसां गॾु आहे। ऐं शाबाश देरि न कयो, नालो खणो जल्दी, व्यूअर्स इंतज़ार था शाबाश थई बेक़दरा तो वाह जी वफ़ा कई आहे। अरशद महमूद साहब असां सां गॾु आहे, अरशद महमूद वाह, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भली कार था कयूं अवां खे इकता जे ॾिहाड़े ते। महिरबानी, ही अजरक टोपी जो ॾींहुं जेको आहे, छड़ो अजरक टोपी न आहे, हे टोपी जेकी आहे असांजी सुञाण आहे, ऐं अजरक जेकी आहे हिकिड़ी रिस्पेक्ट आहे असांजी भेणुनि जी, माण्हुनि जी, ऐं दुनिया में असां किथे बि वेंदा आहियूं त टोपी जेकी आहे असांजी सुञाण आहे, परे खां माण्हू ॾिसी चवंदो आहे त ही सिंधी थो अचे, सिंधी माण्हू आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं दुनिया में मां वेंदो आहियां प्रोग्राम करण लाइ, ऐं लास्ट ईयर मां हुयमि अमेरिका में, उते अजरक टोपी जा प्रोग्राम थियनि पिया, त उते जेतिरा बि सिंधी असांजा ॿाहिरि आहिनि, उते मूंखे ईअं ई लॻे पियो त जीअं मां पाकिस्तान कराची सिंध में मां प्रोग्राम कयां थो। तव्हांजे इन शइ जो राज़ छा आहे, तव्हांजी उमिरि वधे कान पई, मतिलबु हू साल जीअं नंढो थींदो वेंदो आहे माण्हू, ईअं मतिलबु छो? हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। भाऊ मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, प्यार कयो, मोहबत विरायो, हा मोहबत विरायो, ख़ुशियूं विरायो, ऐं सभिनि सां प्यार सां ॻाल्हायो, पंहिंजे वॾनि जी इज़त कयो, ऐं जेतिरियूं दुआऊं वठंदा आहियो, दुआनि जो सिलो आहे सॼो, बसि ॿियो कुझु बि कोन्हे। सर तव्हांखे दिलि जी गहरायुनि सां सिंध मुंहिंजी जिंद जी ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे, अॼु ईद जी, सिंध असांजी ईद आहे, त उन ॾिहाड़े तव्हांखे हिकु दफ़ो वरी भली कार थो दिलि जी गहरायुनि सां। जी नाज़रीन, असांजो ॿियो जेको महिमान आहे उहो तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक आहे, ऐं मुंहिंजो तमामु सुठो दोस्त आहे, छो त चवंदा आहिनि त दोस्ती जेका थींदी आहे उहा सफ़र में ॾाढी सुठी थींदी आहे। सो उन सां हाणे रिसेंटली असां सफ़र कयोसीं, सिंध सुपर स्टार KTN जो प्रोजेक्ट हो, तमामु ज़बरदस्त, हुन में तमामु ख़ूबसूरत असांजा जेके जजिस हुया, जेके आर्टिस्ट हुया, जेके कंटेस्टेंट्स हुया, उहे हिकिड़ो फैमिली जो हिसो थी विया। त हिन दोस्त सां हूअं दुआ सलाम त हूंदी हुई, पर हिन दोस्त सां हिन सफ़र में अहिड़ो रिश्तो थी वियो त जेको सॻनि भाइरनि खां वधीक आहे। तमामु ख़ूबसूरत शख़्सियत जो मालिक, ऐं मां इहो ई चवंदो आहियां त जॾहिं बि उनजो मां आवाज़ु ॿुधंदो आहियां त दिलि चवंदी आहे त बसि ॿुधंदो रहां, त मां हुनजे लाइ इहो ई चवंदुसि त महफ़िल जो मोर आहीं तूं महफ़िल लुटे छॾींदे, सुरनि जा कात दिलनि ते तूं दिलिड़ियूं वढे छॾींदे, तुंहिंजे आलाप सां थी झूमे ही दुनिया सारी, अहिड़ा ई गीत सुहिणा तूं हिते चिटे छॾींदे। त मां ज़रूरु उनजे लाइ इहो चवंदुमि त ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक, ऐं जॾहिं बि असां हुनखे ॿुधंदा आहियूं त थक लही वेंदा आहिनि, रियली थक लही वेंदा आहिनि। नजफ़ अली खे वेलकम था चऊं। नजफ़ भाउ, तव्हांखे भली कार। महिरबानी, लख लाइक, लख थोरा। सभ खां पहिरीं तव्हांखे क़ौमी ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। मुंहिंजे लाइ ऑनर आहे त मुंहिंजा सीनियर मूंसां गॾु वेठा आहिनि, अरशद भाई, ऐं वॾी महिरबानी, छो त घणो कुझु सिखियो आहे हिन खां, अरशद भाई खां घणो कुझु सिखियो आहे। नंढपिण में जॾहिं ही सिंध हासन कैटल शो थींदो जैकाबाद में, स्पेशली आउं बाबा सां गॾु ईंदो हुउसि, मुंहिंजे लाइ अॼु वॾो ऑनर आहे
अरशद भाई साहब वाह वाह सर, थैंक यू सो मच ख़ुशि रहो, आबाद रहो, असांजे सिंध जा सितारा आहियो, पूरी दुनिया में ईअं ई ॻाईंदा रहो ऐं असांजे सिंध जो नालो रोशन कंदा रहो। असांजूं दुआऊं, असांजे नाज़रीन जूं दुआऊं अवां सां हमेशह गॾु आहिनि। सो नजो भाउ, अलाह ॾिसे थो, असां कॾहिं बि ॻाल्हि ग़लति न कई आहे, छो त हिन प्लेटफॉर्म ते नजफ़ अली जूं तमामु घणियूं महिनतूं आहिनि। KTN हुजे, कशिश टेलीविज़न हुजे, KTN न्यूज़ हुजे, काविश हुजे, त नजफ़ अली जूं तमामु घणियूं महिनतूं आहिनि ऐं नजफ़ अली असांजे फैमिली जो हिसो आहे। सो नजफ़ भाउ, अॼु कल्चर जो ॾिहाड़ो आहे, एकता जो ॾिहाड़ो आहे, हा, सिंध मुंहिंजी जिंद एंड टोपी अजरक जो ॾिहाड़ो आहे, त अॼु हिन ईद ते हिन दफ़े KTN खे तव्हां छा ॾिनो, बल्कि तव्हां हमेशह जॾहिं बि सेलिब्रेशन थींदी आहे हिन तरीक़े जी या उन सां गॾु गॾु KTN जी सालगिरह ईंदी आहे त उन ते बि तव्हां गीत ॻाईंदा आहियो शुरू खां, त हिन दफ़े छा असल तयारु में कयो? राजा भाउ ॻाल्हि छा आहे त हिन ॾींहं खे हर माण्हू पंहिंजी नज़र सां ॾिसंदो आहे। ऐं स्पेशली सच थो ॿुधायां, जेके बि इंटरव्यूज़ थिया आहिनि उनमें मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कई आहे त आउं इन ॾींहं खे अज़म करे ॾिसंदो आहियां। पर तव्हां ॾिसो त जेके इन ॾींहं ते जेके बि सॉन्ग मुंहिंजा ईंदा आहिनि त उनमें हिकिड़ो मैसेज हूंदो आहे, धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूअड़ा, कुझु करिणो ई पवंदो, तालीम खपे, ताला न खपनि, ओताकू ऐं वाड़ा न खपनि। वाह वाह। सो इहे हिकिड़ा मैसेज आहिनि। असां त सॉरी माज़रत सां थी सघे थो मुंहिंजे इन ॻाल्हि सां को इख़्तिलाफ़ करे, इन ॻाल्हि खे को नाराज़ थी इज़हार करे, छो त असांखे इन ॾींहं खे असां नचण ऐं कुॾण जो मल्हायो आहे। बसि ईंदासीं, टोपी खईंसीं, उन ॾींहुं टोपी खणी करे पाईंदासीं, नची करे 7 डिसंबर ते वरी रखी छॾंदासीं। सही, हीअ असांजी सकाफ़त आहे, असांखां हज़ारे सालनि खां वठी हलंदी रहे थी, असांखां केरु कोन खसंदो। पर इहे ॾींहुं जेको अचे थो त ख़ुदा स्पेशली माण्हू महिनत करे तालीम जे लाइ जाखोड़े पंहिंजे ॾिसो न राजा भाउ, असांजा जेके सोशल इशूज़ आहिनि उनखे उजागर कयूं। असां सभई जेतिरो पंहिंजे वसार आहे, ऐं आउं हिकिड़ो आर्टिस्ट आहियां त उन कोशिशि कंदुसि त उन गाने जे ज़रिए कुझु जेके मैसेजिस आहिनि, सुठो मैसेज अरशद महमूद साहब, अवां हमेशह माशाल्लाह सिंध जी नुमाइंदगी कई आहे पूरी दुनिया में, अल्हम्दुलिल्लाह। त मां तव्हांजो एक्टिविटीज़ बि ॾिठियूं आहिनि। असां त नंढड़ा आहियूं पर तव्हांखे ॾिसंदा पिया अचूं जॾहिं खां वठी हिन फील्ड में आया आहियूं, त माशाल्लाह खोड़ सारियूं ख़िदमतूं आहिनि अवां जूं। त जॾहिं तव्हां मुल्क खां ॿाहिरि वेंदा आहियो, तव्हां सिंध जा जॾहिं गीत ॻाईंदा आहियो, त उते कैफ़ियत छा हूंदी आहे ऐं उतां जे माण्हुनि जी कैफ़ियत तव्हां सां छा हूंदी आहे, उहा ज़रूरु शेयर कजो। मां तव्हांखे ॿुधाए कोन थो सघां। हाणे लास्ट प्रोग्राम जेको अजरक टोपी जो डेलिस में थियो, ऐं हुन में तक़रीबन को 1400-1500 माण्हू हुआ, ऐं उते सिंधी कम्यूनिटी जेकी आहे हुननि ऑर्गेनाइज़ कयो वेल सुठे तरीक़े सां, ऐं हुनमें उर्दू स्पीकिंग, पंजाबी सभु उते हुया, इंडियंस बि हुया, ॿिया बि हुया, ऐं सभु को मां चवां थो त जंहिं महिल मां ॻाल्हां पियो पंहिंजा अजरक टोपी वारा कलाम, जीअं हाणे नजफ़ चयो आहे न, त मैसेज हुजणु तमामु ज़रूरी आहे। घटि में घटि अहिड़ा कलाम, अहिड़ा इवेंट जेका ईंदा आहिनि हुननि में मैसेज तमामु ज़रूरी आहे। ऐं मां जेतिरा बि कलाम अजरक टोपी इवेंट ते कया आहिनि उन सभ में तमामु ख़ूबसूरत मैसेज आहे, ऐं मैसेज क्रेडिट गोज़ टू असां तमामु प्यारो शाइर आहे घायल साहब, गुलाम कादर घायल, हुनखे इन जो क्रेडिट मां ॾींदुमि त हू तमामु सुठो इंसान बि सुठो आहे ऐं लिखंदो बि सुठो आहे। मुंहिंजा जेतिरा बि अजरक टोपी जा कलाम लिखिया आहिनि उनमें बहितरीनु उनमें मैसेज आहे। बाक़ी हाणे त सिंधी खोड़ थी विया आहिनि। मां फर्स्ट टाइम जॾहिं वियुमि अमेरिका शो करण जे लाइ 89 में, उते सिंधी इलाही घटि हुया, त मूंखे यादि आहे मां शिकागो में हिकिड़ी बुक शॉप में का शइ वठण जे लाइ वियुमि त हिकिड़ी आवाज़ आई पिया, भाऊ सिंधी आई? वाह वाह। मां हीअं थी वियो, हेॾे ॾिसां पियो, को माण्हू कोन्हे, कुझु सिंधी न को शलवार कमीज़ आहे न कोई सूट वूट पाए, सभु बीठा आहिनि। वरी उहो हीअं थी वियो, वरी थोरी देरि खां पोइ भाऊ अरशद सिंधी आई न, वरी ॾिठो त खिले पियो। पोइ बाकुरी रही, मां पुछियो भाऊ किथे जो आहे, चयो मां हैदराबाद जो आहे, ऐं तव्हांजा प्रोग्राम चेचिटे जो फैन हुयो। चेचिटो में त तव्हां पैदा बि कोन थिया हूंदव। मुंहिंजो ख़्याल आहे 81 में प्रोग्राम शुरू थियो चेचिटो। मां त कोन ॼाओ आहियां, ब्लैक एंड व्हाइट जो दौर हुयो, ऐं 3 साल मंज़ूर कुरैशी साहब जो डायरेक्टर प्रोड्यूसर हूंदो, ऐं मूंखे यादि आहे। अरशद महमूद साहब, अॼु असां टाइम वेस्ट कोन कंदासीं, छो त अरशद महमूद जहिड़ी शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे। त अॼु की हिन सिंध मुंहिंजी जिंद ईद जे ॾिहाड़े ते असांजे नाज़रीन खे तव्हां कहिड़ो तोहफ़ो ॾींदा? मां तमामु ख़ूबसूरत घायल साहब जो लिखियलु कलाम आहे, वाह वाह, तव्हांखे ॿुधाईंदुमि, इंशाअल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां ख़ासि तौर सां
नक्शे वांगे सब निर्वार थियो टोपी अजरक वारा सिंधी सब प्यार थियो ओ थियो सिंध अमण जो सजवा हिक जायत तेणो गडवा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा एकता वारो ॾींहुं ख़ुशीअ में मल्हायूं सभु मोहन जी तहज़ीब जवारस आयूं सभु एकता वारो ॾींहुं ख़ुशीअ में मल्हायूं सभु मोहन जी तहज़ीब जवारस आयूं सभु सिंध अमण जो सजवा हिक जायत तेणो गडवा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा अजरक टोपी शान सकावत जिंदाबाद जिंदाबाद सिंध सां पंहिंजो इश्क इबादत जिंदाबाद जिंदाबाद अजरक टोपी शान सकावत जिंदाबाद जिंदाबाद सिंध सां पंहिंजो इश्क इबादत जिंदाबाद जिंदाबाद सिंध अमण जो सजवा हिक जायत तेणो गडवा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा शाह सचल सामी जी धरती जरके थी लाल सखी शहबाज जी सिंधड़ी मुर्के थी शाह सचल सामी जी धरती जरके थी लाल सखी शहबाज जी सिंधड़ी मुर्के थी होते सिंध अमण जो सजवा हिक जायत तेणो गडवा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा सिंध जे नक्शे वांगे सब निर्वार थियो टोपी अजरक वारा सिंधी सब प्यार थियो हो थियो सिंध अमण जो सजवा हिक जायत तेणो गडवा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा हो गायो गायो सब गडजी सोणी सिंध जा लाडा वाह भाई वाह 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 जबरदस्त आउटस्टैंडिंग कमाल जबरदस्त छा Thank you, कजे thank you. छा चेजे तव्हांखे मतिलबु छा कीअं घोर वञा तुंहिंजे मथां माशाल्लाह केतिरी तारीफ़ कजे बिल्कुल बिल्कुल सो जेॾी तारीफ़ कजे ओतिरी Thank घटि you आहे very much. माशाल्लाह
थैंक यू सो मच। अच्छा जी, शोभी भाई पीछे बैकग्राउंड में हम कोई सिंधी देंगे तो क्लास आ जाएगा। मतलब कोशिश ये होती है कि इस दिन पे वाकई जीअं नजफ़ चयो त असांखे ॻाइणो बि आहे, झूमणो बि आहे ऐं असांखे पंहिंजे व्यूवर्स ताईं मैसेज बि पहुचाइणो आहे। कल्चर खे पहुचाइणो आहे। नजफ़ भाई माशाल्लाह असांजी जेके सिंध जूं शादियूं आहिनि, जंहिंजी जेके रस्मूं आहिनि, जंहिंमें लाऊं हूंदियूं आहिनि ऐं उन सां गॾु गॾु तव्हांजी जॾहिं शादी थी हुई त इहे रस्मूं कहिड़े तरीक़े सां सेलिब्रेट कयूं, अदड़ियुनि भाइरनि मिटनि, ज़रूरु असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि, छो त असांजो जेको सिंध जो कल्चर आहे न उहो तमामु घणो रिच आहे। बिल्कुलु। चाहे उहो खाधनि में हुजे, चाहे उहो लिबास में हुजे, चाहे असांजे शादियुनि या ओवरऑल रस्मुनि में हुजे। पंहिंजे बिल्कुलु असां वटि त अक्सर ई जेको घोट खे वरी बोस्की जो जोड़ो हूंदो आहे, पटको हूंदो आहे, उहो सभु। ऐं ॿियो स्पेशली शादियुनि में पोड़ियूं न हुजनि त शादी न आहे। तो उहे कल्चर जो हिसो। बिल्कुलु बिल्कुलु कल्चर जो हिसो आहे। इहे रस्मूं रीतूं रस्मूं जेके बि रिवाज आहिनि, इहे सभु असांजा जेके हिसा आहिनि। ऐं पराई शादी में वरी पोड़ी वरी पंहिंजे पुट जे लाइ संग पे ॻोल्हींदियूं आहिनि। फलाणी फलाणी भली सो इहा सच ॿुधायांव थो त असांजो कल्चर अलाह जे करम सां वॾो रिच आहे। बिल्कुलु वॾो रिच आहे। असांजी ॿोली वॾी रिच आहे, असांजी अल्फाबेट वॾी रिच आहे, जेकी हिन टाइम जी का अहिड़ी अल्फाबेट न आहे जंहिंजा 52 अखर आहिनि। 52 अखर आहिनि। ठीकु आहे। सो चवण मक़सदु इहा आहे त अलाह जा करम सिंध माला माल आहे। बिल्कुलु सिंध माला माल आहे। इनजी तहज़ीब, इनजो कल्चर इहो वॾो माला माल आहे। ऐं यकीन कंदो त ॾाढी ख़ुशी थींदी आहे इन ॾींहं ते असांखे। स्पेशली आउं ॾाढो सुठो सेलिब्रेट कंदो आहियां इन ॾींहं खे। बिल्कुलु इहा मां उहा ई ॻाल्हि तव्हां खां पुछियमि त जॾहिं शादी जूं रस्मुनि जी ॻाल्हि अचे त सिंध जो उहो शादी जूं रस्मूं एॾियूं रिच आहिनि, एॾियूं ज़बरदस्त आहिनि, जेके ॿिए कंहिं बि क़ौम में अहिड़ियूं न आहिनि जेके असांजूं आहिनि। त जंहिंमें हाणे वरी इहो आहे, सॉरी मां वञी ॻाल्हि कटी, हाणे वरी इहो आहे त असांजी जेके रस्मूं रिवाज आहिनि सिंधियुनि ॿिया जा, कॉपी कनि पिया। ॿिया बि उन्हनि खे कॉपी कनि था। जॾहिं ॾिठूं त हे एॾी ज़बरदस्त तरीक़े सां हे बि रस्म थिए थी, हे बि, त उनखे ॾिसी फॉलो करणु शुरू थी विया आहिनि। मतिलबु असांजी सिंधी काफ़ी रस्मूं रिवाज सभई उन्हनि खे ॾिसी इहे था कनि। मज़ो अचे पियो ॾाढो ज़बरदस्त। अॼु कचहरी में ऐं अरशद मेमून साहिबु तव्हां त माना चइबो त ठकाव करे छॾिया आहिनि। बिल्कुलु। त हाणे मां इहो ई चवंदुसि नजफ़ भाउ, सिंध जे लाइ कहिड़ो गीत आहे अहिड़ो जेको असांजे नाज़रीन जे लाइ पेश कंदा? बिल्कुलु। मूं जेको अॻु में शुरू में जेको हिन पंहिंजी ॿोली बाबति, हिन ॾींहुं बाबति ॻाल्हायो, सो अगरि इजाज़त हुजे त इजाज़त हुजे त कोशिश इहा ई आहे ऐं ख़्वाहिश इहा आहे त इन शइ खे ऐं इन वचन खे वरजाइजे। बेशक सो बेशक ईअं ही ॾींहुं ख़ुशीअ जो हक़ीक़त में पाण पुछाणो आहे। ये पुछाणो आहे असांखां मिटी असांखां पुछंदी। ही ॾींहुं ख़ुशीअ जो हक़ीक़त में पाण पुछाणो आहे। मिटीअ जो मान ॾिनो अॼु उन जी मोट में छाहे। सखणा नारा ऐं झुमरियूं हिक क़ौम खे क़ौम न ठाहे। धरतीअ जी ॿुधो सदा मुंहिंजा मारूअड़ा। धरतीअ जी ॿुधो सदा ओ झंग जा झांगियड़ा। कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला मालवा। ओए छो हिते हर सिंध वासी भुख में बदहाल हुआ। ये असांजा सोशल इश्यूज़ आहिनि। तालीम खपे ताला न खपनि, ओ ताकूं ऐं वाड़ा न खपनि।
हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुछ भी न है ही सिंध सदाई रहंदी तारीख़ गवाह मुंहिंजी मां मरकज़ तहज़ीबन जो तारीख़ गवाह मुंहिंजी मां मरकज़ तहज़ीबन जो ओह ॼाण मां इल्म अदब जो हिन दुनिया जे हर फन जो मीरास उहा थो ॻोल्हियां अॼु हर मैदान में पोयां गुरबत ई छो मुक़दर सिंधूअ जे रहवासिन जो धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूअड़ा धरतीअ जी ॿुधो सदा ओ जंग जा जागीअड़ा सिंध सदाई रहंदी ही जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी महराण सदा खुशहाल ॾिसां महराण सदा खुशहाल ॾिसां ही सिंध सदा आबाद ॾिसां धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूअड़ा धरतीअ जी ॿुधो सदा ओ झंग जा झांगीअड़ा हर साल सजी निकरूं था ही टोपी अजरक पाए हर साल सजी निकरूं था ही टोपी अजरक पाए तजदीद वफा भी जरूरी पर ही सब काफी ना है हर को पंहिंजे वसाहल धरतीअ जो कर्ज चुकाए मेहनत सां सच्चाई असां ज़िम्मेवार इंसान निभाए धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूअड़ा धरतीअ जी ॿुधो सदा ओ झंग जा झांगीअड़ा ही सिंध सदाई रहंदी ही जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी हो ॾींहुं ख़ुशीअ जो हक़ीक़त में पाण पुछाणो आहे ॾींहुं ख़ुशीअ जो हक़ीक़त में पाण पुछाणो आहे मिटीअ जो मान ॾिनो अॼु उन जी मोट में चाहे सखड़ा नारा ऐं झुमरियूं हिकु क़ौम खे क़ौम न ठाहे धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारूअड़ा धरतीअ जी ॿुधो सदा ओ झंग जा झांगीअड़ा ही सिंध सदाई रहंदी ही जिंद सदाई रहंदी सिंध सदाई रहंदी हो दिल सां सलाम आहे तव्हांखे ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त असांखे पंहिंजो कर्ज़ु चुकाइणो आहे असांखे हर सिंधीअ खे पंहिंजो कर्ज़ु चुकाइणो आहे ऐं छॾे जो ज़िम्मेवारनि खे छॾे जो सभिनी खे ॾिसो हीअ जेका सिंध धरती आहे न उन पंहिंजो
कंहिंखे माफ़ु न कयो आहे जंहिं हुन सां दगाई कई आहे। छॾे जो ज़िम्मेदारनि खे, तव्हां सिर्फ़ु पंहिंजे घर खां स्टार्ट कयो, पंहिंजे पाड़े खां स्टार्ट कयो, पंहिंजे ॻोठ खां स्टार्ट कयो। जीअं ॻाल्हि कई त असांखे स्कूलनि में ओता कोई वाड़ा न खपनि, त तव्हां पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू निकिरे जंहिं ॻोठ में जेके स्कूलनि में ओता कोई वाड़ा ठहियल आहिनि, तव्हां उते हिकु ॾींहुं बीह रहो, छो त अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, अॼुकल्ह कंहिंजी न आहे हलणी। बिल्कुलु। सो कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे तालीम जे हवाले सां तमामु ज़बरदस्त मैसेज तव्हांखे छा ॿुधायां त हिन में जेका तव्हां नुमाइंदगी कई आहे ऐं तव्हां पंहिंजे मारवड़नि खे चयो आहे तव्हां कयो बसि, हाणे ॿियो केरु न करे, तव्हां पंहिंजे मारवड़नि खे चयो आहे। हक़ीक़त आहे अरशद भाई, नजब भाई, तानिया वेठी आहे, असांजा नाज़रीन ॾिसनि पिया त जेकॾहिं असां पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे शहर खां शुरूआति कयूं इन्हनि शयुनि जी, एजुकेशन जे लाइ विढ़ूं, तालीम जे लाइ विढ़ूं, छो त ॾिसो सिंधी ॿोली जेका आहे सो रिच ॿोली आहे न। मां जीअं सवेल बि ॻाल्हि कयमि त पाण जॾहिं असां प्राइमरी पढ़ंदासीं त अलिफ बे पटीअ ते ऐं स्लेट ते इन ते पढ़ियासीं, उन सां गॾु गॾु जेके बेत हूंदा हुआ उन्हनि में मैसेज हूंदो हुयो। अॼु जेको तव्हां मैसेज ॾिनो असांजी सिंध खे हिकिड़े गीत में, त उहे मैसेज असांखे नंढे हूंदे मिलंदा हुया। अॼुकल्ह ॿार वटि सिंधी सब्जेक्ट कोन्हे को, सो इन ॿोली जे लाइ बि विढ़ो ऐं ज़रूरी आहे त हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो कर्ज़ु चुकाइणो आहे। सो नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। तमामु ज़बरदस्त असांजी हीअ नशरियात आहे सिंध मुंहिंजी जिन। सो नंढो ब्रेक वठो था प्लीज़, नंढड़ी ब्रेक था वठूं ऐं ब्रेक खां पोइ जल्दी वापसि था अचूं। काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहो एकता जो ॾेहाड़ो असांजी ट्रांसमिशन। भलीकार 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 भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां वरी हिकु दफ़ो सिंध मुंहिंजी जिंद जे हिन अंगण ते भलीकार। जेके जेके घर में वेठा आहियो हिन वक़्तु ॾिसो पिया असांजी नशरियात, बिल्कुलु इहा ई उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु अॼु की जेका ईद हूंदी इन में पंहिंजो पाण खे असांजे विच में ॾिसंदा हूंदो ऐं असांखे पंहिंजे पाण जे विच में ॾिसंदा हूंदो। ऐं उन्हनि सभिनीनि जी वॾी महिरबानी जेकी क़ीमती टाइम कढी ऐं असांखे ॾिसनि था, इंजॉय था कनि, छो जो नंढड़ा ॿारड़ा त जेके हूंदा आहिनि उहे इंजॉय करणु ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि, ऐं जेके वॾियूं अदियूं आहिनि सभई घर में हूंदा आहिनि उहे प्रोग्राम ऐं असां सां गॾु शामिलु थींदा आहिनि। सो उन्हनि जे लाइ ई असां हिते जेकी महफ़िल सजाईंदा आहियूं त जीअं असां सां गॾु शामिलु थियनि ऐं प्रोग्राम। अच्छा तानिया, इहो मां तव्हांखां ज़रूरु पुछंदुमि, तव्हां शादियुनि मुरादियुनि में वेंदा हूंदो? ठीकु आहे, शादियुनि मुरादियुनि में जेके स्पेशली लाॾा हूंदा आहिनि, सेहरा हूंदा आहिनि, त कॾहिं लाॾा सेहरा पंहिंजे भाउ जी शादी ते चया? हा, भाईजान जी शादी में चया, पर कॾहिं बि पूरा लाॾा सेहरा असांखे न आया। असांजी जेके वॾियूं अदियूं हूंदियूं या वॾियूं अदियूं उन्हनि इहे सॼा विहांव जेके पहिरियों रस्मियूं अदा जीअं चयो त उहे ॼण हाणे आहिस्ता आहिस्ता ख़तम थी। अच्छा, ॿी हिकिड़ी बात ज़रूरु चवंदुसि, जेके असां शादियूं जॾहिं शादियूं मुरादियूं थियनि थियूं त उन में हाणे लाॾा सेहरा मायूं कनि थियूं ॻाइनि, गाना थियूं ॻाइनि मुख़्तलिफ़। हा हा, ही कारो इहो शादी जो न आहे, सेहरा लाॾा शाबस अथई बेक़दरा, वरी उते धमक धमाक धमक धमाक। छा छा चओ? शाबस अथई बेक़दरा, बेक़दरा न बेदर्दा, बेदर्दा छा कजे छा कजे। असांखे हे अदा हिकिड़ो बेक़दरो वेठो आहे, हिकिड़ो बेदर्दो वेठो आहे। तव्हां स्कूल जी ॻाल्हि कयो पिया त मां चयो मौक़ो सुठो आहे त मां हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां, ऐं मां साईं मुराद अली शाह साहिब खे चवंदुमि त जीअं असां स्कूल में हूंदासीं नंढा, प्राइमरी स्कूल में पढ़ंदासीं त असांखे स्कूल में खीरु मिलंदो, जंहिं महिल अधु छुटी थींदी त हुन में असांखे खीरु ॾींदा, ऐं खीरु पीअणु तमामु ज़रूरी हूंदो। ऐं हुन खां अलावा हर महीने हिकिड़ो गेह जो दॿो एतिरो वॾो असांखे मिलंदो हर ॿार खे, उहो बेल्जियम खां ईंदो ऐं हुनजी ॿारनि जी मशहूरु हीअ तमामु ज़रूरी आहे। शाह साहिब हीअ वरी हाणे हिनखे शुरू कयो त स्कूलनि में घटि में घटि जेका नंढड़ा ॿार आहिनि, प्राइमरी स्कूल ताईं त घटि में घटि कयो त हुननि खे ॿारनि खे जेको स्कूल में खीरु पीआरणु जेको आहे तमामु ज़रूरी आहे। दुआ था कयूं, दुआ असां त इहो खीर न इंशाल्लाह थी वेंदो। तव्हांजो आवाज़ पहुची वञे। नजब आहे, माशाल्लाह पंहिंजे कल्चर जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, सकाफ़त जे ॾियारे जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, ऐं तव्हां तमामु ज़बरदस्त मैसेज हिन खां पहिरियां ब्रेक खां पहिरियां मैसेज ॾिनो त हूअं जॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ स्टेजनि ते ॻाईंदा आहियो, मुख़्तलिफ़ गीत इश्किया सॉन्ग्स बि ॻाईंदा आहियो, मुख़्तलिफ़ सॉन्ग्स तव्हां मशहूरु आहिनि, जॾहिं सिंध जो गीत ॻाईंदा आहियो त छा जोश हूंदो आहे, छा कैफ़ियत हूंदी आहे तव्हांजी? पहिरियां त हिन जेकी धरती आहे एतिरी त सरसब्ज़ ऐं मालामाल आहे। जॾहिं सिंध जी ॻाल्हि अचे थी त अॼु ही सिंध जो ॾींहुं आहे, ऐं हिन सिंध जो ॾींहुं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त ही जंहिंखे असीं ईद बि चऊं था, ईद बि चऊं था त इहा वाहिद ईद आहे जेके असांजा जेके ईसाई भाइर आहिनि उहे क्रिसमस मल्हाईंदा आहिनि, हिंदू भाइर दिवाली मल्हाईंदा आहिनि, असां ईद मल्हाईंदा आहियूं।
ही वाहिद ईद आहे जेके सभई क़ौमूं गॾिजी करे या वाहिद असांजी जेकी सिंधी जी ईद मल्हाइनि था। सभई मज़हब मल्हाईंदा। सभई मज़हब सभई बिल्कुलु मल्हाइनि माना ज़ात पात खां हटी करे सभु मज़हबनि खां हटी करे ही अॼु इहा उहा ईद आहे। सो बिलीव कंदो त जॾहिं बि सिंध जो नालो ईंदो आहे न त रियली मूंखां पोइ ईंदो जिस्म जा वार उभा थींदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे को फरमाइश कंदो यार सिंध जो सिंध जो पंहिंजी धरती जे लाइ ऐं यकीन कंदो त ॾाढो फ़ख़ुरु महसूसु न तव्हां तमामु घणी ख़िदमतूं आहिनि नजब भाउ मौसीक़ी जी दुनिया में अरशद महमूद साहिब जी तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि असांजी सुहिणी सिंध जे लाइ असांजे मुल्क पाकिस्तान जे लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि ऐं तव्हां जे विच में वेही अॼु मूंखे मतिलबु हिकिड़ो प्राउड बि फील कयां पियो ऐं मतिलबु जीअं तव्हां सां ॻाल्हि कई त एतिरा सीनियर्स असां कॾहिं सोचियो न हो अरशद महमूद सां गॾु मां वेही उन्हनि जो इंटरव्यू कंदुसि। सो अरशद भाउ इहो ई चई सघिजे थो छा कजे छा कजे अञा ताईं छा कजे अञा ताईं कुझु त कयो हाणे त कुझु अञा ताईं छा कजे हाणे असल में छा कजे जेको आहे न इहो राजा भाई जो तकिया कलाम ठही वियो आहे। इहो छा कजे खां पोइ इहो ईअं इन जे करे चवंदो आहियां त भला कोई हाणे अॻियां वरी कोई गीत ॿुधिजे अरशद महमूद साहिब वेठो आहे त पाण घटि ॻाल्हायूं हेॾा ऐं इहा मुंहिंजी बि ख़ुशनसीबी आहे रुगो तव्हांजी ख़ुशनसीबी न आहे त तव्हां बसि असां चयो असां न चयो हुयो सॉरी तव्हां चयो हुयो रुगो अकेले नजब भाई असां पंहिंजो जहिड़ो मूं चयो असां न चयो तव्हां मां चयो हिननि छा चयो शायद छो थी कठा करी मां ॻाल्हायां उहो असांखे शामिल ई कोन थो करे हेॾा खटी कोन था सघो हा बाबा हेॾो खटी असांजा मुंहिंजो ॾाॾो चयो ज़ाइफ़ाऊं अथई हिननि ज़ाइफ़ाउनि खां परे रहो अगरि चिड़ी वयूं न ही त छो रखियो अथव भाऊ हर ज़ाइफ़ाउनि खां परे न रहो हर ज़ाइफ़ा खां परे असां वटि हेॾा नांग वेठो लाल खां बि परे असां हेॾी छॾे ॾींदासीं पढ़ते रहो अॼु चितियूं हूंदियूं आहिनि। अरशद महमूद साहब छा था ॿुधायो परदेस ते हिकिड़ो कलाम आहे ख़ूबसूरत ऐं मूंखे यकीन आहे तव्हांखे मज़ो ईंदो। परदेस वञी जे वसायो कॾहिं मोटी वरी जे न आयो कॾहिं मोटी वरी जे न आयो सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे परदेस वञी जे वसायो कॾहिं मोटी वरी जे न आयो कॾहिं मोटी वरी जे न आयो सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे प्यार ॾेई पोइ बेर कढिया अथई नांगनि वारा बेर रखिया अथई प्यार ॾेई पोइ बेर कढिया अथई नांगनि वारा बेर रखिया अथई इहो सूर न कंहिंखे ॿुधायो इहो सूर न कंहिंखे ॿुधायो कॾहिं मोटी वरी जे न आयो सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे सॾे सॾे रोईंदे वो यार सॾे सॾे रोईंदे
सदे रोईंदे वो यार सदे सदे रोईंदे कोन कयई परवाह कमुहिंदी सैयद सागर शाह कमुहिंदी कोन कयई परवाह कमुहिंदी सैयद सागर शाह कमुहिंदी इहो रोग भी दिल खे लगायो इहो रोग भी दिल खे लगायो कने मोटी वरी जन आयम सदे सदे रोईंदे वो यार सदे सदे रोईंदे सदे सदे रोईंदे वो यार सदे सदे रोईंदे परदेस वनी जे वसायो कने मोटी वरी जन आयो कने मोटी वरी जन आयो सदे सदे रोईंदे वो यार सदे सदे रोईंदे सदे सदे रोईंदे वो यार सदे सदे रोईंदे सदे सदे रोईंदे वो यार सदे सदे रोईंदे अच्छा हिते वेही के वाह, 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 हिते वाह। वेही के मैसेज पिया जो था ज़बरदस्त। अच्छा हिते वेही आहे बहुत ज़रूरी आहे भाई दुनिया जा एतिरा मुल्क घुमी आयो मैसेज तॾहिं पहुचाइणो आहे ज़रूरी आहे। परदेसी हिते बि त तव्हां परदेसी इहो आहियो मैसेज परदेसियुनि जे लाइ हुयो। हा न पोइ सम्झंदी कर छोकिरी न इहो मैसेज हिते हिते वारनि जे हिते वारनि जे लाइ लाइ हो। परदेस- अगरि मां हले न न वापसि आहियां त पोइ तमामु ज़बरदस्त अॼोकी Thank you. नशरियात ऐं Thank you. इहा ई हक़ीक़त आहे इहे ई मोहबतूं आहिनि इहो ई प्यार आहे असांजी सिंध जी सुञाण आहे जंहिंखे चवंदासीं त कुझु बि हुजे असांजे घर को महिमान ईंदो आहे बल्कि केरु जंहिंसां केॾो झेड़ो हुजे दुश्मन हुजे लड़ी ईंदो आहे त पोइ असां सभु कुझु माफ़ु करे छॾींदा आहियूं बिल्कुलु सभु कुझु उहे जेके ॾुख हूंदा आहिनि ग़लतियूं हूंदियूं आहिनि कुझु बि हूंदो आहे उहो सभु कुझु विसारे भाकुर पाए ऐं बसि माफ़ु करे छॾींदा आहियूं इहा ई मोहबत हूंदी आहे इहा ई सचाई हूंदी आहे ऐं एकता हूंदी आहे बिल्कुलु सही था चओ अलाए छा पियो थो चए साड़ इहो इशारा जेकी कंदा आहिनि ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि हूंदी आहे सो ख़ैर नजो भाउ माशाल्लाह जैकबाबाद जो शहर ऐं मां चवंदुमि त कराची खां कश्मीर असांजी ख़ूबसूरत सिंध आहे पर हिन वक़्तु असां पूरी सिंध जो दौरो करे आयासीं घुमी आयासीं न सिंध सुपर स्टार में स्टार जे थ्रू जैकबाबाद मां फर्स्ट टाइम वियुमि तव्हांजे शहर में त पंहिंजे शहर जे हवाले सां कुझु ॿुधाइजो तव्हांजो शहर जेको जैकबाबाद आहे उहो केतिरो ख़ूबसूरत आहे ॿियनि शहरनि खां कीअं ख़ासि आहे बेसिकली ख़ूबसूरत आउं चवंदुसि त नो डाउट इन में कोई शक न आहे त हर कंहिंजो पंहिंजो जेको ॻोठ आहे उहो ख़ूबसूरत ई लॻंदो आहे पंहिंजो घर हर कंहिंखे वणंदो आहे मच्छी खाधी यार तुंहिंजे ॻोठ वाह 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 कमाल सिंधी खाधा खाधासीं अर्शद भाउ हाणे वियासीं असां सिंध सुपरस्टार जे नजब भाउ जो दोस्त हुयो हुन कई ऐं चांवरनि जी मानी बि हुई मच्छी हुई साग बि हुयो यार वाह वाह भाई जो नालो छा हो दोस्त हुयो आबिद बेग आबिद बेग भाउ वॾी महिरबानी लख थोरा ऐं हिन दफ़े असां जेको पूरो असां टूर आहियोसीं त हुन में ऐं स्पेशली राजा भाउ अव्हां जो ॾिनल प्यार अव्हां जूं ॾिनल मोहबतूं यकीन कंदो त स्पेशली जॾहिं टूर जॾहिं थिए पियो त मां थोरो ॾाढो कॉन्शियस हुयुसि मां यार कीअं थींदो अलाए केरु हिन सां अलाए गॾु- हा, ज़ाहिरी ॻाल्हि नई टीम आहे छो त नबी साईं जी हिकिड़ी हदीस बि आहे या त सुठे दोस्त जी ख़बर जेकी आहे उहा सफ़र में पवंदी आहे सो अव्हां सां ॾिनल मोहबतूं स्पेशली काशिफ भाउ सां जेके ॾिनल मोहबतूं साड़ भाउ सॼी जेकी पूरी टीम हुई सभिनि जो प्यार इहो यादगार आहे बाक़ी रही जैकबाबाद जी तव्हां ॻाल्हि कई त जैकबाबाद जी स्पेशली गर्मी मशहूरु आहे ऐं असां हिकिड़ी ॻाल्हि इहा कंदा आहियूं त पाणी कोड़ो आहे उतां न उते जो नजफ़ मशहूरु आहे इहा उहा हीअ नई शइ ॻाल्हि ॿुधो त असां कराची में कुझु इलाइक़नि में चवंदा आहियूं पाणी कोड़ो आहे न आहे पर हीउ जैकबाबाद सॼे शहर में पाणी कोड़ो आहे न असां वटि रोड़ी में पाणी मिठो आहे तव्हां ॾे अचूं था जैकबाबाद में मोटूं जैकबाबाद जी सो इहो आहे त हाणे कुझु मिठो पाणी कुझु डेवलपमेंट थी आहे सो वरी मां इहा ॻाल्हि हिकिड़ी कंदो आहियां त पाणी कोड़ो आहे माण्हू मिठा आहिनि वाह तव्हांजा वाह सो
सॼी सिंध पिनी जो पाछो आहे, सॼी सिंध जेकी आहे सभु सॼो पंहिंजो हिकिड़ो ई शहर आहे, हिकिड़ो ई पंहिंजो ॻोठु आहे। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं पंहिंजो शहर जैकबाबाद नालो खणबो आहे। बचपन तव्हांजो जैकबाबाद में गुज़रियो, ही जेके सकाफ़ती रंग तंहिं उतां जा कुझु सकाफ़ती रंग असां सां शेयर कजो। बिल्कुलु, उहे बि सेलिब्रेट कयूं पिया ऐं कनि बि पिया पंहिंजा रिलेटिव जेके बि आहिनि। पर इहा छो त ही जेको डे आहे थोरो खटो मिठो थोरो इन जे करे कोविड जे करे थियो आहे, छो त हिकिड़ी SOP ते बि अमल करणो आहे इन जे करे। सो इहो ज़रूरी आहे। ज़बरदस्त ॻाल्हि कई। रोड़ी अची वियासीं। रोड़ी में जॾहिं तव्हां बचपन गुज़ारियो त छा कल्चर जा रंग हूंदा, छा सकाफ़ती रंग हूंदा? भाऊ मां त नंढे हूंदे मूंखे यादि आहे चाचा गफ़ूर हूंदो हुते, ऐं चाचा गफ़ूर जॾहिं बि को माण्हू रेलवे में, मां रेलवे जे क्वार्टर में पैदा थियो, मुंहिंजो वाल साहब रेलवे में हो, त उते चाचा गफ़ूर जो डांस ऐं पीपणी तुतड़ी ऐं ढोल दिन तक दिन बा यकीन कंदो अॼु ताईं असांजे दिलनि में कीअं लॻो पियो। तमामु ज़बरदस्त रंग आहिनि। असांजा जेके शहनाई आहे या जेकी ढोलक आहे, रोड़ी ज़िंदाबाद, दुहला आहिनि साईं रोड़ी ज़िंदाबाद, जॾहिं वॼंदा आहिनि त माण्हुनि जो जेके आहिनि न अंदरि मां उहो जेको आहे न उहो बिल्कुलु चवंदी आहे त झूमी पइजे। त तव्हां त सही था चओ। त काशिफ हीअं थो करे, मां चयो बी न वॼाइणी आहे, असांजे काशिफ भाई चए थो त हाणे गानो ॿुधिजे। हा, गानो बिल्कुलु ख़ूबसूरत ट्रैक ॿुधंदासीं ऐं तमामु ज़बरदस्त आवाज़ में मालिक नजफ़ अली असां सां गॾु मौजूदु आहे। त नजफ़ भाउ, देरि नथा कयूं, तव्हांजी तरफ़ सां अचूं। ओ जी जल मोजी माँ शाद रही आबाद, अज मेटी माथे नातिया, मुँह अजरक टोपी पातिया, ही सिंधड़ी मोजी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना, ही सिंधड़ी मोजी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना, हिन मिट्टी ते मुखे नाज़वा, हिन मिट्टी में मुझो मानवा, ही सिंधड़ी मोजी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना, जिए जिए घोट पिटाई सच्चल सामी नूर इलाही, झूले झूले लाल कलंदर सिंधड़ी जी में शान सदाई। सिंधड़ी मोजी जी जलमा तुझ मिट्टी में सुरहाना, जिए जिए घोट पिटाई सच्चल सामी नूर इलाही, झूले झूले लाल कलंदर सिंधड़ी जी में शान सदाई। ओ जी जल मोजी माँ शाद रही आबाद, अज मेटी माथे नातिया, मुँह अजरक टोपी पातिया, ओ ही है मुँह सिंध जो माना, हित होशू जीवन दाना, ही है मुँह सिंध जो माना, हित होशू जीवन दाना, मिठी मुझी बोलिया सिंधी मुझी बोलिया, मिठी मुझी बोलिया सिंधी मुझी बोलिया, मरण हिते जीअण हिते, हिन में जड़ियल मुझी जान, ही सिंधड़ी मोजी जी जलमा तुझ मिट्टी में सुर
हर छोली अमृत धारा सिंध दरिया मौजन पारा हर छोली अमृत धारा मिठी मुझी बोलिया सिंधी मुझी बोलिया मिठी मुझी बोलिया सिंधी मुझी बोलिया मरण हिते जियण हिते इन में जड़ियल मुझी जान ही सिंधड़ी मुझी जी जलमा तुझ मिट्टीअ में सुरहानवा दिए दिए कोट पिटाई सचल सामी नूर इलाही झूले झूले लाल कलंदर सिंधड़ी जी में शान सदाई दिए दिए कोट पिटाई सचल सामी नूर इलाही झूले झूले लाल कलंदर सिंधड़ी जी में शान सदाई। वाह 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 ज़बरदस्त 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 नजो भा ऐं माशाल्लाह अॼु जीअं पहिरियां तव्हां ईअं माना चवंदा आहिनि न त हिकिड़ो जोश ऐं जज़्बो असांखे पहिरें ट्रैक में ऐं हाणे हिन वक़्तु वरी थोरो एक्टिव थी वियासीं सो ख़ूबसूरत ट्रांसमिशन सिंध मुंहिंजी जिंद कशिश टेलीविज़न जी ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ट्रांसमिशन हली रही आहे कंटिन्यू हलंदी रहंदी तव्हां बि घर में वेही इंजॉय कयो पिया बल्कि ॿाहिरि वञो पिया त का ॻाल्हि कान्हे का वरी वापसि अचो छो त असां त अॼु टीवी खे छॾण वारा आहियूं कोन अॼु तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं सो अरशद भा अॼु सिंध मुंहिंजी जिंद अॼु ख़ूबसूरत ईद असांजी सिंधियुनि जी को मैसेज ॾियणो हुजे असांजे नाज़रीन जे लाइ प्लीज़ मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त जेकी कोरोना वबा हिन आहे हिन सिंध में सॼे पाकिस्तान में दुनिया में आहे पर मां सभिनि खे मैसेज रिक्वेस्ट कंदुमि त अगरि को कमु आहे तव्हांखे ज़रूरी त ॿाहिरि निकिरो न त घर में हुजो ऐं पंहिंजो बि ख़्यालु रखो पंहिंजे ॿारनि जो बि ख़्यालु रखो ऐं दोस्तनि यारनि जो बि ख़्यालु रखो ऐं असां दुआ कयूं था त या अल्लाह असांजे पाकिस्तान खे हिन कोरोना जी वबा खां जेको आहे जल्दी जल्दी हिन अज़ाब खां कढे ऐं सभु वरी उन हिसाब सां असां जीअं कमु कंदा आहियूं उहो कमु कयूं तक़रीबन 8-9 महीना थी विया आहिनि 8-9 महीना थी विया आहिनि फनकार वीचारा परेशान आहिनि ताकी कोरोना ख़तमु थिए त असांजो कमु शुरू थिए थैंक यू सॼी दुनिया परेशान आहे को फनकार परेशान आहे तो बिल्कुलु हर कंहिंखे पंहिंजी लॻंदी भाऊ फनकार वधीक परेशान वेल नजब अॼु ईद असांजी सिंध जी ईद सिंध मुंहिंजी जिंद ऐं सिंध मुंहिंजी जिंद जे सरे हेठि अॼु हीअ असां नशरियात करे रहिया आहियूं त अॼोके ॾियारे ते कहिड़ो मैसेज आहे असांजे प्यारनि जे लाइ दिलि वारनि जे लाइ स्पेशली मारूड़नि जे लाइ बिल्कुलु राजा भा जीअं प्रोग्राम जी शुरूआत में जेको मूं मैसेज ॾिनो एज़ ए पंहिंजे गाने जे हिसाब सां त उहो ई मैसेज आहे त असां हिन ॾींहं खे थोरो अज़म करे मल्हायूं इन ॾींहं खे को आम ॾींहुं या कैजुअल ॾींहुं न मल्हायूं त बसि हिकिड़ो ॾींहुं आयो अची टोपी पातीसीं झूमियासीं नचियासीं सही आहे न असांजा खोड़ सारा इशूज़ आहिनि सोशल इशूज़ असांजा जाम आहिनि असांजा स्कूल बंदि आहिनि त कोशिशि करे जेकी कमेटियूं ठाहे करे उन स्कूल खोल रहिया आहियूं असांजा जेके इन खां अलावा ॻोठनि में शहरनि में काफ़ी इशूज़ आहिनि ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी ख़ुशी बि थिए थी स्पेशली ॾाढी ख़ुशी थिए थी त एज़ कंपेयर जेके असांजा जेके ॿिया उहे बि असांजा पंहिंजा सूबा आहिनि उन्हनि मूंखां वधीक असांजे सिंध सूबे जो जेको बि आवाम आहे हींअर ॾाढो अवेयर आहे सोशल मीडिया ते सो सोशल मीडिया हिकिड़ो वॾो पावर आहे त असां हिनखे सुठे तरीक़े सां यूज़ बि करे सघूं था असांजा जेके सोशल इशूज़ आहिनि उन खे उजागर कयूं बिल्कुलु तमामु ज़बरदस्त मैसेज वॾी महिरबानी नजो भा तव्हांजो वॾी महिरबानी अर्शद महमूद भा थैंक यू सो मच असांजी कदम खणी आयो असांजे प्रोग्राम में तमामु घणी ख़ुशी थी ऐं तमामु घणो मज़ो आयो शैले जी असांजी हिन वक़्तु हीअ जेका नशरियात आहे सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि त इहा जारी सारी आहे ऐं हिन खां पोइ ख़ूबसूरत महिमान बि हूंदा ऐं ख़ूबसूरत होस्ट उहे जेके विया हुया चांहि वांहि पिणु ब्रेक में मदर सेठा रहंदो आहे उहे बि तव्हांखे जॉइन कंदा सो पाण हाणे थोरो चांहि वांहि पीअंदासीं पाण ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी जॾहिं आयासीं ज़रूरु ईंदासीं त ज़रूरु हीअ ट्रांसमिशन ॾिसंदा रहो ऐं स्पेशली पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो जीअं अर्शद भाई ॻाल्हि कई त कोरोना जी वबा पई हले त कंहिं ॿिए जो ख़्यालु रखण बि हिकु इबादत आहे ऐं कंहिं ॿिए खे ख़ुशियूं ॾियण बि इबादत जे बराबरि आहे त ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ वरी असांजा साथी तव्हांखे जॉइन कंदा नंढो ब्रेक खां पोइ वरी मिलूं था